ओके। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मालिक तू म छॾेज ऐं जियां तुंहिंजे आसरे सभई पाड़ूं सूरजूं हिकु लहज़े मंझि लटेज हिकु तूं मुंहुं न मटेज ॿियो लोक मटियो त घोरियो। अस्सलामु अलैकुम तमामु नाज़रीन, उमेदु कयां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारी दुआऊं हुआ सभिनीनि जे लाइ, नेक तमन्नाऊं हुआ सभिनीनि जे लाइ। ऐं उहा जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जोयो ऐं प्रोग्राम उहा जो पंहिंजो सुबुह मेहरान ऐं साण खणी मौजूदु आहियां सुबुह मेहरान प्रोग्राम में। उहा सभिनीनि खे दिलि जी गहराई सां भली कार चवां थी, गुड मॉर्निंग, सुबुह सुबुह जो सलाम हुआ सभिनीनि खे क़बूल पवे। उहे तमामु असांजा व्यूअर्स जेके हर ॾींहुं असांजो प्रोग्राम बाक़ाइदा ऐं टाइम कढी ॾिसंदा आहियो ऐं टाइमली तव्हां पंहिंजे घर में टेलीविज़न खे ऑन करियो था, मेहरान टेलीविज़न ते सुबुह मेहरान प्रोग्राम ॾिसो था। अव्हांखे तरतीब प्रोग्राम जी ख़बर आहे। अव्हांखे ख़बर आहे त 10 बजे खां वठी 12 बजे ताईं प्रोग्राम अव्हां ताईं असीं लाइव पहुचाईंदा आहियूं ऐं प्रोग्राम कंडक्ट कंदे ज़ाहिरी ॻाल्हि आहे कोशिशि हूंदी आहे त प्रोग्राम खे सुठो ख़ूबसूरत बणाए अव्हां जे लाइ असीं पेश करे सघूं। प्रोग्राम ख़ूबसूरत कीअं हूंदा आहिनि? प्रोग्राम मूंखे लॻंदो आहे ख़ूबसूरत ईअं बणजंदा आहिनि त अव्हां जे समाज में जेको कुझु थी रहियो हुजे उन ते अव्हीं ॻाल्हायो ऐं अव्हां जो जेको ॻाल्हाइणु हुजे उहो यूज़फुल हुजे, काराइतो हुजे। उन्हनि जे लाइ जेके कॾहिं कॾहिं स्क्रीन खां परे रहंदा आहिनि, कॾहिं कॾहिं पंहिंजी सोशल मीडिया खां बि परे रहंदा आहिनि ऐं कॾहिं कॾहिं उहे जेको आहे सो तमामु उन्हनि इशूज़ खां किथे न किथे पंहिंजी ज़िंदगी जे उन्हनि मसरूफ़ियतुनि में थोरो कटिजी वेंदा आहिनि। स्क्रीन जो मूंखे लॻंदो आहे त फ़ाइदो बि इहो हूंदो आहे त असांजी जेको आहे न कनेक्टिविटी रहंदी आहे, असांखे ख़बर पवंदी आहे त असांजे आस पास छा थिए पियो। तमामु फील्ड्स जिथे तरक़ी कनि पियूं ऐं जिथे असां AI जी ॻाल्हि कंदा आहियूं ऐं जॾहिं असां ॻाल्हि कंदा आहियूं पंहिंजे मुल्क पाकिस्तान जी, पंहिंजे सूबे जी ॻाल्हि करियूं था ऐं जॾहिं असां कानून जी ॻाल्हि कंदा आहियूं त पोइ असांखे ख़बर पवंदी आहे त कानून असां वटि लिखत में त हर शइ मौजूदु आहे, पर जॾहिं असीं अमल जी ॻाल्हि कंदा आहियूं त किथे न किथे असांखे खोट नज़र ईंदी आहे, किथे न किथे असांखे कमी नज़र ईंदी आहे। लॉज़ असां वटि मौजूदु आहिनि पर वरी असां थोरो स्ट्रेटजी नज़र विझंदा आहियूं न, हिकु का स्ट्रेटजी न, स्ट्रेटजीज़ मूंखे चवणु खपे। त उन्हनि ते नज़र जॾहिं विझंदा आहियूं त असांखे ख़बर पवंदी आहे त हिकमत अमलियूं बि खोड़ सारियूं आहिनि पर अमल दरामद कराइण वारो आख़िर केरु आहे? तमामु इशूज़ ते नाज़रीन अॼु जे प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं। राति ॾाढी भलारी गुज़री आहे ऐं शब बरात जी राति, इबादतुनि जी राति, दुआउनि जी राति, क़बूलियत जी राति ऐं उहा राति जंहिं राति ते जॾहिं इंसानु जेको आहे सो इबादत में थोरो बि वक़्तु गुज़ारे थो त रब साईं खे हूअं ई बि चवंदा आहिनि न नियतूं अलाह ॾिसंदो आहे। सो असां सभिनीनि जूं टुटल फुटल जेके बि इबादतूं आहिनि रब पाक पंहिंजी दरबार में क़बूल फ़रमाए ऐं यकीननि तव्हां जेको आहे इबादत में पंहिंजी राति गुज़ारी हूंदी, ख़ूबसूरत राति तव्हां गुज़ारी हूंदी, ज़िक्र फ़िक्र में अव्हां पंहिंजी राति गुज़ारी हूंदी ऐं अॼु जी नई सुबुह ऐं हीअ प्रोग्राम अव्हां सभिनीनि जे लाइ आयल जेको मुंहिंजो मुअज़्ज़िज़ महिमान आहे नाज़रीन उनजे तरफ़ अॻियां वधंदसि, पर पहिरियों जंहिंजो प्रोग्राम में साथ मौजूदु आहे हुननि जो ज़िक्र कंदा हलंदासीं। नाज़रीन, पंहिंजे पसंदीदा गेम शो जे होस्ट ज़ुहैब चांडियो ऐं राजा मेमण खे तव्हां ॾिसी सघो था टपाल मेज़बान जश्न जमालो गेम शो में। टपाल मेज़बान जश्न जमालो शो में सिंधी सिंगर्स ऐं टिकटॉकर्स बि शामिलु हूंदा। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे सिंध जी शान टपाल मेज़बान जेको आयल मुंहिंजो मुअज़्ज़िज़ महिमान आहे, समाजी कारकुन आहे ऐं पाण सुठे स्पीकर आहे, कानून जो पाण शागिर्दु आहे ऐं हुनजी वाबस्तगी आहे द यूनिवर्सिटी ऑफ लाहौर सां। जी द वन एंड ओनली अफ़सर उस्मान खोखर, तव्हांखे मां भली कार चवां थी। कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्लाह जा करम आहिनि। पहिरियां त मां बिस्मिल्लाह रहमान रहीम, अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। ऐं निहायत शुक्रगुज़ार आहियां मेहरान टीवी जो जंहिं मूंखे इन क़ाबिल सम्झो त सुबुह मेहरान जे प्रोग्राम जे क़ाबिल बणायो ऐं अॼु आउं हिते वेठो आहियां। सो शायदि तव्हां जेतिरो थोरो ॻणिया ओतिरो कमु आहे, थोरा न थोरा मुते मारवड़नि जा भलायूं ऐं भेरा ॻणे ॻणींदुसि केतिरा। बहितरीन, थैंक यू सो मच। तव्हां आया आहियो, तव्हां टाइम ॾिनो आहे ऐं यकीननि खोड़ सारियूं ॻाल्हियूं तव्हां सां थींदियूं। तव्हांजे सुबुह ते पहिरीं ॻाल्हाईंदासीं, मॉर्निंग कीअं हूंदी आहे अफ़सर तव्हांजी? पहिरियां त मॉर्निंग में पहिरियां सुबुह स्लीप वग़ैरह थींदी आहे, उनखां बाद में जेको आहे फजर जी निमाज़ रब पाक करे जेको आहे निहायती करे हूंदो आहे करे असांजी फजर जी निमाज़ थींदी आहे, करे स्किप बि थींदा आहिनि इंसान ऐं उनखां पोइ जेको आहे रूटीन हूंदी आहे यूनिवर्सिटी ऑफ लाहौर जी तरफ़ खां पंहिंजी मंज़िल मक़सूद जी तरफ़ खां बुर्श वग़ैरह करे ब्रेकफास्ट करे ऐं पंहिंजी जेका मंज़िल मक़सूद ते वेंदा आहियूं ऐं क्लासिस वग़ैरह पंहिंजा अटेंड कंदा आहियूं। पर कंहिं बि दोस्त खे कोई समाजी कमु अची वियो त वरी पोइ पंहिंजी ज़िंदगी उन में बसर कंदा आहियूं असीं। ज़बरदस्त, तमामु सुठो।
अच्छा, वाई द यूनिवर्सिटी ऑफ लाहौर? असां जॾहिं हैदराबाद ते नज़र विझूं था त बि असांखे सुठा जेको आहे सो कॉलेज नज़र अचनि था। लॉ जे हवाले सां मां ॻाल्हि ॿोल करियां पई। बिल्कुलु जो जेको वैलिड सुवाल आहे ऐं मुंहिंजी जेका सिंध धरती खां अलावा मतिलबु ॿिए बि सारी धरतियूं आहिनि, पर शायदि हिते असां वटि कानून जी जेकी डिग्रियूं आहिनि तमामु बहितर थी थियनि। एस एम लॉ कॉलेज कराची जी ॻाल्हि आहे, हैदराबाद जी ॻाल्हि कई वञे त असांजी जेके कानून जूं डिग्रियूं आहिनि या असीं जेके कानून जा शागिर्द आहियूं उहे बालातर में जेको आहे बैरिस्टर वग़ैरह जेके थियनि पिया, असांजा जेके लॉ कॉलेजिस में जेके पंहिंजे हैदराबाद ऐं कराची में थियनि पिया। पर असल में छा हुजे, मुंहिंजो जेको इंटरमीडिएट बि थी उहो कोर्स वग़ैरह उतो ई थिया यूनिवर्सिटी मतिलबु लाहौर में ई। त आउं इहो ई फ़ैसिलो कयोसीं त आउं कानून जी डिग्री बि कंटिन्यू कयां, सो बि लाहौर में ई कयां। पोइ मूंखे हिकिड़ो मज़ो अची वियो। ॿियो लाहौर पीसफुल हिकिड़ो कहते हैं कि जो जिसने लाहौर नहीं देखी वो जमे नहीं, जीअं लाहौर न ॾिठी उहो जमे नहीं। तो मतिलबु ये एक फ़िक्रा है मशहूर है, हाँ, जिन्हें लाहौर नहीं वेख्या वो मतिलबु जमे नहीं। त लाहौर पीसफुल माहौल आहे ऐं लाहौर जे हवाले सां काफ़ी सिंधी असांजा जेके बि आहिनि उते अॻु भरिया आहिनि। असांजो पंहिंजो जेके सिंधी नौजवान जेको जो समाज में आहे, उते सोसाइटीज़ वग़ैरह आहिनि, असांजो नौजवान बि तमामु उते अॻु भरियो आहे ऐं उन्हनि खे ॾिसी उन्हनि खां इंस्पायर थी करे ऐं उन्हनि कॉलेजिस मां इंस्पायर थी करे ऐं इहो फ़ैसिलो कयोसीं त यूनिवर्सिटी ऑफ लाहौर मुंहिंजे सही सही। ऐं ख़ासि तौर ते आर्ट जा उहे शागिर्द उन्हनि जेको ख़्वाबु हूंदो आहे त असां एम सी ज़रूरु उते जेको आहे पंहिंजी स्टडी कंटिन्यू कयूं। ऐं लाहौर जी जॾहिं बि ॻाल्हि थींदी आहे त आर्ट जी ॻाल्हि थींदी आहे, द परफॉर्मेंस ऑफ आर्ट जी ॻाल्हि थींदी आहे ऐं यकीनन अदब जी बि ॻाल्हि थिए थी, सान्या जी बि ॻाल्हि थिए थी। लाहौर जी धरती अव्हांजे लाइ कीअं आहे? तमामु सुठो। लाहौर जी धरतीअ में हिन महिल बि जेको आहे असांजे जेके ब्रदर्स उहे पंजाब सां तालुक़ु रखंदा हुजनि या असांजे कहिड़े बि सूबे सां तालुक़ु रखंदा हुजनि, तमामु मोहबत भर पैगाम आहे उन्हनि जे लाइ, पैगाम ॾींदा आहिनि ऐं तमामु उन सां गॾु रही करे मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे ऐं तमामु सुठो। मुंहिंजे लाइ हिकिड़ी जेको आहे एज़ाज़ जी ॻाल्हि हूंदी आहे त आउं डाइवर्सिटीअ में रहां पियो, जिते मल्टी कल्चरल लैंग्वेज ॻाल्हायूं पियूं वञनि, जिते डाइवर्सिटी हुजे, जिते तमामु घणे जेको आहे कल्चर सां हेरिटेज सां माण्हू बिलोंग कंदा आहिनि। ऐं हिकिड़े अहिड़े तारीख़ सां जी तालुक़ु थो रखां जेका 7000 पुराणी तारीख़ आहे। उनखां अलावा जेके पंजाब वारा आहिनि वरी उन्हनि जी हिकिड़ी अलॻि तारीख़ आहे। वरी जेके ॿिए मतिलबु सभु असीं मिली करे लाहौर हिकिड़ो तख़्ते गाहु आहे जिते मिली करे असीं इहो मतिलबु ज़िंदगी गुज़ारे पियो। मूंखे ॾाढो बहितरु फील पियो थिए हुते। जी ज़बरदस्त, तमामु सुठो। पाण कंटिन्यू कयूं था। शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो टाइम थी वियो आहे, पहिरीं ब्रेक वठूं था। नाज़रीन, वक़्तु थी वियो आहे नंढड़ी ब्रेक जो ऐं प्रोग्राम में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे, सिंध जी शान टपाल मेज़बान। नंढड़ो ब्रेक आहे, तव्हां काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर वेलकम चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं सुबुह मेहरान प्रोग्राम सां स्पॉन्सरशिप मौजूदु आहे टपाल मेज़बान जी। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे, सिंध जी शान टपाल मेज़बान सां प्रोग्राम खे अॻियां वधायूं पिया। हिन वक़्तु जनाब असांखे जॉइन करे चुका आहिनि नज़ाकत अली फाज़लाणी साहब ऐं अॻोणा पाण DG लाइब्रेरीज़। जेकॾहिं सिंध जी तमामु लाइब्रेरीज़ जी लिस्ट खे ॾिसूं था, सर पाण जेको आहे सो हमेशह तमामु शयुनि ते नज़र रखी आहे ऐं ॾाढे सुहिणे अंदाज़ में पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं आहिनि। तव्हांखे दिलि जी गहराई सां भली कार चऊं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो सर? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। माशाअल्लाह जी, ज़बरदस्त। तव्हांखे ॾिसी इलाही ख़ुशी थी आहे। अॼु सर हूअं त लाइब्रेरीज़ ते सिंध जा इशूज़, हेरिटेज साइट्स, इन्हनि ते पाण पंहिंजे प्रोग्राम में ॻाल्हाए चुका आहियूं ऐं जॾहिं बि तव्हां सां प्रोग्राम में ॻाल्हायो आहे ॾाढो सुहिणे अंदाज़ में तमामु शयूं असांजे व्यूवर्स ताईं पहुतियूं आहिनि। अॼु असां यादि कंदासीं लाल शहबाज़ कलंदर खे ऐं उहो मेलो जेको सिंध जी सुञाणप रहियो आहे। ऐं जॾहिं पंजाब जी ॻाल्हि कंदा आहियूं त माना दिलि जी अताह गहराइनि सां पंजाब वेलकम कंदो आहे। पाण जेको आहे सिंध जी सरज़मीन ते पाण अचनि था, सो यस छा चवणु चाहींदव? अल्हम्दुलिल्लाह, ही मेलो जेको आहे तव्हां चओ था सिंध असांजे तख़्ते में सेवण शरीफ़ में ही मेलो आहे जी, डिस्ट्रिक्ट जामशोरे में। पर ही जेको आहे उर्स मुबारक जेको आहे दुनिया में तमामु घणो मशहूरु आहे। शहनशाह कलंदर किबरिया, शहनशाह कलंदर किबरिया सॼी दुनिया में मशहूरु आहिनि। हिन वक़्तु तमामु घणो जेको आहे सो जेके बि अक़ीदतमंद आहिनि हिन उर्स मुबारक में अचनि था ऐं अक़ीदो रखी अचनि था, मोहबत रखी था अचनि। कुझु मन जूं जेके अंदरि में हुननि जूं आहिनि, जेके अंदरि में हुननि जा ख़्यालात आहिनि, हुननि जो अंदरि जेको आहे सो मोहबत आहे, प्यारु आहे, सरकार वटि अचनि था ऐं हुननि खां
कुझु घुरण जे लाइ अचनि था। जी। अलाह साईं त ॾिए थो, उन खां पोइ पाक नबी आहिनि, अंबिया इकराम सां गॾु इमाम आहिनि, हा, जिनजे ख़ुलफ़ा सदके में राशिदीन इंसान आहिनि, घुरे थो। जंहिंजे बिल्कुलु सदके में इंसानु घुरे थो। पर ही उहा शख़्सियत आहे कंहिंखे नोन बि न आहे, कंहिंखे ख़बर बि न आहे त हिस्ट्री छा आहे, कीअं आहे। पूरी दुनिया तव्हां हिन वक़्तु ॾिसंदव त सेवन शरीफ़ में वेठी आहे ऐं अचे पई। ऐं हीउ मेलो आहे 15 शहबाद खां वठी अॼु खां वठी शुरूआति थींदी आहे जी हिन हाँ, जी मेले जी। ऐं पहिरीं मेहंदी जेका आहे हिन जी गुजरी मेहंदी जेके सरकार जी थींदी आहे, उहा राति थी गुज़री। उहा जेका गुजरी मेहंदी इन जे करे मेहंदी जी रस्मूं ही जेका सो हू फर्ज़ी आहिनि शहनशाह कलंदर किबरिया जूं। पोइ इन खां अॻु में 21 तारीख़ ही जेकी रजब जी थी गुज़री, जी हाँ। त उन में 21 तारीख़ रजब जी बि चौथंबी ते 21 रजब मल्हाईंदा आहिनि। पोइ उहा मुंहिंजे हिसाब सां 21 रजब सरकार मुश्किल कुशाली साईं जन जो जेको आहे ॼमण जो ॾींहुं जे हिसाब सां 21 रजब जो जेको आहे असां चऊं था त मुंहिंजे हिसाब सां तारीख़ूं त अञा कोन तारीख़ुनि तय कोन कयो आहे, त 21 रजब मां सम्झां थो त ॼम जी तारीख़ आहे शहनशाह कलंदर किबरिया जी, मस्त कलंदर जी। ऐं उन खां पोइ विसाल आहे, तव्हांखे ख़बर आहे त 21 तारीख़ विसाल आहे सरकार जन जो। बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे। अच्छा, तारीख़ में त उहो जेको आहे सो हिकिड़ो गैप रहे थो, जिते पाण जेको आहे सो उहो अञा अॼु ॾींहं ताईं इंसानु जेको आहे न सोचंदो आहे त छा हीअं बि हूंदो, हीअं बि हूंदो। अॼु जॾहिं मेले जी ॻाल्हि कयूं था त सिंध धरतीअ जो हिकिड़ो साइड असांखे ॾाढो ख़ूबसूरत नज़र ईंदो आहे। जॾहिं मेलनि जी ॻाल्हि कंदा आहियूं त उते असां बिज़नेस जी बि ॻाल्हि करे रहिया हूंदा आहियूं। जीअं तव्हां ॻाल्हि कई न डाइवर्सिटी जी, त उहा शइ बि असांखे नज़र अची रही हूंदी आहे। मेलनि खे कीअं ॾिठो आहे तव्हां? सची पुछो त मेला मां स्टार्टिंग खां वठी माना बचपन खां वठी ॾिसंदो आहियां। लाल साईं जो मेलो आहे, लतीफ़ सरकार जो मेलो आहे, छो जो कल्चर डिपार्टमेंट सां मुंहिंजो वास्तो रहियो आहे। जी हाँ, बिल्कुलु। ऐं उन हिसाब सां पोइ सरकारी ड्यूटियूं बि लॻंदियूं रहियूं आहिनि। ईअं ई आहे बिल्कुलु। ऐं जॾहिं बि स्टेज मिलंदो आहे त स्टेज ते घणो करे मूंखे कल्चर डिपार्टमेंट मूंखे ई मुक़ररु कंदो आहे त जीअं तव्हांजा महिमान अचनि था, उन्हनि असांजा महिमान अचनि था त उन्हनि खे असां तव्हां वेलकम कयो। सो इहा वॾी ख़ुशनसीबी आहे मुंहिंजी, जेका मेला मां तमामु सुठे नमूने सां वेझा ॾिठा आहिनि। सरकारी मेला बि ॾिठा आहिनि। हीअ सरकारी मेले जी ॻाल्हि थो कयां। बाक़ी जेको प्राइवेट मेलो जेको आहे जीअं आहे, जीअं प्राइवेट काफ़ी इवेंट्स थियनि था। जी हाँ। मेलनि ते काफ़ी इवेंट्स थियनि था, ख़ासि करे जेका काफ़ी आहिनि। काफ़ियूं त किथे सॼी सिंध में काफ़ियूं कोन्हनि के। शहबाज़ कलंदर सेवन शरीफ़ उहो शहरु आहे जिथे काफ़ियुनि जो शहरु आहे। ऐं मां तव्हांखे ॿुधाए छॾियां त कंहिं वक़्त में 14 काफ़ियूं हुयूं, हिन वक़्तु 17 काफ़ियूं आहिनि जेके कमु कनि थियूं पियूं। लाल साईं जो जेको आहे अक़ीदत में जेके अचनि था उन्हनि जी ख़िदमत कनि था पिया। ऐं लाल साईं जी जेकी तारीख़ आहे उहे काफ़ियूं उन्हनि खे उजागर थियूं कनि पियूं। बिल्कुलु बिल्कुलु सर, तव्हां यकीनन दुरुस्त फरमायो। वधीक जेको आहे सो मेलनि बाबति ॻाल्हायूं था। ऐं तारीख़ आहे, तारीख़ मुंहिंजे ख़्याल सां ॾाढो हिकिड़ो उहो मौज़ू आहे जेको इंट्रस्ट हुन में रखे थो त पोइ माना अणखुट मौज़ू हुन जे लाइ आहे। असां अफ़सर तव्हांजी तरफ़ अॻियां वधंदासीं। लाहौर जी पाण ॻाल्हि करियूं पिया ऐं लॉ फील्ड जी पाण ॻाल्हि करियूं पिया। भला लॉ फील्ड खे छो चूज़ कयो? माना फील्ड्स त वरी खोड़ सारियूं पाण वटि मौजूदु आहिनि न। असल में जेको पहिरियां साईं खां सवाल पुछियो वियो त उन ते थोरो रोशनी विझां, पोइ मां पंहिंजे सवाल ते। असां सूफ़ी जी धरती आहियूं ऐं असांजे जेको पंजाब में जेके असांजे लाल हज़रत उस्मान मलवदी साईं जा केतिरा ई फॉलोअर्स आहिनि तमामु। लाहौर मां पूरे पंजाब मां जेके ईंदा आहिनि, पूरे पाकिस्तान मां जेके साईं जा फॉलोअर्स आहिनि उहे ईंदा आहिनि। ऐं असीं मैं ये पैगाम देना चाहूँगा हमारे पंजाब के भाइयों, काफ़ी मेरे दोस्त हैं जो भी, तो ये लाल शहबाज़ कलंदर पे आए, हम उनको वेलकम करते हैं। हमारी सूफियों की धरती है, हम अमन की धरती है हमारी। हम अमन का पैगाम दिया भी है और हम आगे असां अमन जो पैगाम ॾिनो भी आहे ऐं अॻिते लाइ बि असां साईं जन जेको पैगाम ॾिनो असां अमन जो पैगाम ॾींदासीं। ऐं मैं ये आपसे इल्तमास करूँगा जो मेरे पंजाब के भाई है इस मेले में शरीक हो जाओ। हज़रत उस्मान मलवदी सेवन शरीफ पे आ जाओ। हम आपको तहे दिल से सर के बिहाफ पे वेलकम करेंगे और हम यही चाहेंगे कि आप हमारे साथ रहो। ज़बरदस्त, तमामु बहितरीनु। हाणे तव्हांजी फील्ड ते ॻाल्हायूं, लॉ ते ॻाल्हाईंदासीं। लॉ छो चूज़ कयो तव्हां? असल में जेको मुंहिंजो कानून जी डिग्री चूज़ करणु ऐं इहो मुंहिंजे लाइ हिकिड़े एज़ाज़ जी ॻाल्हि आहे। मूं न पियो चवां त असां वटि ला कानून नथा, पर असां वटि इम्प्लीमेंट ऑफ लॉस न आहिनि। मां इंग्लिश में चवंदो आहियां माई मोटो इज़ टू सर्व द नेशन
थ्रू एजुकेशन, थ्रू जस्टिस एंड डिग्निटी, ह्यूमन राइट्स के प्रोटेक्ट करण जे लाइ, ह्यूमन वायलेशन के प्रोटेक्ट करण जे लाइ मां जॾहिं बि को असांजे हंगामे जी सूरत वायलेट थींदो आहे, को असांजो मर्डर थींदो आहे, अहिड़ो मर्डर अटेम्प्ट टू द मर्डर जो केस, मतिलबु पोइ उन ते लाइव ईंदो आहियां त हीअ मुंहिंजी सिंध धरती आहे, उन जी धरती आहे, उन में अहिड़ा कीस थियनि पिया हिन बुरे हिन बंबोर में, त उन जे हवाले सां ऐं इहा फील्ड इन करे चूज़ कई त उन्हनि बेयारो, बेमददगार, बेसहकार जंहिंजो आवाज़ु उन रब ताईं त पहुचे थो, पर हिननि आला इदारनि, हिननि जेके असांजे पाकिस्तान जा इदारा या असांजे मुंहिंजे धरती सिंध जा इदारा आहिनि, उन्हनि ताईं आवाज़ु न पियो पहुचे, उन्हनि बेयारो बेमददगारनि जो आवाज़ु बणिजी पवां, जेकॾहिं अलाह साईं हयाती ॾिनी ऐं रब साईं जिस्म साह ॾिनो, तव्हां उन्हनि बेयारो जेके हिनमहिल मफ़लूज बणियल आहिनि, जिन जो आवाज़ु जेको आहे दॿायो त न चयो वञे, पर हिनमहिल जेको आवाज़ु हिन गले खां न पियो निकिरे, मतां उन्हनि जो आवाज़ु पढ़जी कंहिं गले खां ॿाहिरि निकिरी कंहिं वॾे मैदाननि ते, कंहिं वॾे ऐवाननि ते पहुची करे उन्हनि खे जेको आहे इंसाफ़ ज़बरदस्त, तमामु सुठो विज़न तव्हांजो ॾाढो सुठो आहे। ऐं ॻाल्हाइण जे अंदाज़ मां माना मां जीअं त चयुमि न त पाण ॾाढो सुठो स्पीकर आहे, इंट्रो में लिखियलु आहे अफ़सर उस्मान खोखर जे इंट्रोडक्शन में, त उनजे ॻाल्हाइण मां इहो अंदाज़ माना महसूसु थिए पई उनजे अंदाज़ मां, त पाण जेको आहे सो स्टेज ते वञी करे प्रैक्टिस रही आहे तव्हांजी ॻाल्हाइण जी, ॾाढो सुठो, तमामु सुठो। सर तव्हां अफ़सर खे कुझु चवणु चाहींदव, कुझु कमेंट? तमामु बहितरीनु, असांजो नंढिड़ो जेको आहे सो लायर आहे, पर नंढड़ी एज जे हिसाब सां, स्टूडेंट आहे, एज जे हिसाब सां त हिन वक़्तु मां सम्झां थो त ही काफ़ी अॻिते वेंदा, ऐं सिंध धरती जे लाइ जेको ही सोचनि था पिया, जेके हिननि जो विजन आहे, सो अलाह कंदो उन में कामयाबु वेंदा, ऐं इनशा अल्लाह ताला हीअ अॻिते वेंदा तमामु घणो, छो जो हिन जो जेको हिन वक़्तु ॻाल्हाइणु आहे त अॻिते हली इनखे अञा बि प्रैक्टिस ॾेई करे जेको आहे काफ़ी अॻिते ॻाल्हाइण में गरम जोशी आहे। बिल्कुलु। अच्छा सर, मेला सिंध जी सूंहं रहिया आहिनि, ऐं जॾहिं मेलनि जे स्टेजिस जी बि ॻाल्हि कयूं था त केतिरा ई गवैया जिन जी सुञाणप जेको आहे सो इहे स्टेजिस रहिया आहिनि, सो असां वटि मेलनि खे कंहिं हिसाब सां ॾिठो वञे थो, ऐं मेले जो हक़ीक़ी मक़सदु छा हूंदो आहे? मां पहिरीं अचां पंहिंजे सब्जेक्ट ते, लाल शाहबाज़ कलंदर किबरिया जो मेलो हले थो पियो, त 774 उर्स मुबारक हले थो पियो। हाणे तव्हांजे टॉपिक ते थो अचां त मेला त हमेशह असांजे सिंध जी सूंहं आहिनि, जेके बि असांजा मेला आहिनि थियनि था पिया, जेके ॿाहिरि जा माण्हू आहिनि या असां माण्हू आहियूं जेका वञूं था पिया उते सभु कुझु ॾिसूं था, ऐं ॾिसण खां पोइ तजुर्बो थिए थो, तजुर्बे करण खां पोइ वरी ॾिसूं था त दुकान उते लॻनि था, दुकान लॻण खां पोइ वरी उहे बिज़नेस थिए थो पियो, जीअं सवेर नंढड़ी ॻाल्हि कई पई। त हाणे जेकी तव्हांजो टियों सुवालु हुयो, सुवालु इहो आहे त हिते गवैया आहिनि, पर असांजो हीउ लाल शाहबाज़ कलंदर जो मेलो ख़ासि करे, छो जो असांजो टॉपिक ई लाल शाहबाज़ कलंदर किबरिया आहे, त उन जो मेले में सिंध जा न पर पाकिस्तान जा बहितरीनु गवैया आर्टिस्ट सिंगर अचनि था पिया, पोइ चाहे असांजो गवर्नमेंट स्टेज ते न बि अचनि, छो जो कल्चर डिपार्टमेंट ऐं उन सां गॾु असांजी जाम छोरो एडमिनिस्ट्रेशन जेकी बि आहे, छो जो चेयरपर्सन आहे मेला कमेटी जो DC साहबु, सो उहो पंहिंजे वित आहर जेको बि प्रोग्राम कराईंदो आहे उहो कराईंदो आहे, साईं जो जेका सो धमालूं कराईंदो आहे, अदबी कॉन्फ्रेंसूं कराईंदो आहे, उन खां पोइ मेला मलाखड़ा बि थींदा आहिनि, स्पोर्ट्स जो बि सॼो जहान आहे उते, स्पोर्ट्स ऑफिस स्पोर्ट्स जा जेके डिपार्टमेंट आहे उहे स्पोर्ट्स बि कराए कनेक्टेड रहे थो। सो चवण जो मतिलबु इहो आहे त जेतिरी बि हुननि जी स्ट्रेंथ आहे स्टेज जी, उन ते जेका हू कमु कनि था पिया, एतिरा सिंध जा पाकिस्तान जा वॾा आर्टिस्ट आहिनि, उहो सभिनी खे त घुराए कोन था सघनि हिकिड़ी राति में। पोइ असांजो जेके मूं पहिरीं ज़िक्र कयो पिए त 17 काफ़ियूं आहिनि, 17 काफ़ियुनि ते पाकिस्तान जा जेके अक़ीदतमंद आहिनि सिंगर्स तमामु वॾा, जीअं जेको आहे सो नसीबु लाल आहे, खावर लाल आहे, या ॿिया जेको आहे सो पंहिंजो हसन सादिक आहे, या ॿिया बि केतिरा अहिड़ा आर्टिस्ट आहिनि जेके जेको आहे सो मां आस्ते आस्ते नाला खणंदो हलंदुसि, उहे सभु जेको आहे सो काफ़ियुनि ते ईंदा आहिनि, उहे अक़ीदतमंद आहिनि, न पैसा हुननि खां, हालांकि हीअ जेको आहे सो पैसा लखनि में वठंदा आहिनि पंहिंजनि ॿिनि जॻहियुनि ते, पर हिते शहनशाह कलंदर किबरिया ते जॾहिं हीअ ईंदा आहिनि त उते फ्री में उते पंहिंजो रहंदा आहिनि, पंहिंजे पाण रहाइश बि पंहिंजी हूंदी आहे, हुननि जी रहाइश पंहिंजी हूंदी आहे। पहिरीं महीनो अॻु में हू पंहिंजा घर घाट वठी जेके बि सेवण में ईअं थींदो आहे
जो मेलो जॾहिं ईंदो आहे सेवण शरीफ़ में त जी हाँ, काफ़ी रेस्ट हाउसिस ऐं घर उहे ख़ाली थी वेंदा आहिनि। ख़ाली इन जे करे थींदा आहिनि त उन जा जेके असांजा ॿाहिरि जा महिमान अचनि था, असांजा जेके शहर जा आहिनि उन्हनि खे महिमान नवाज़ी करण जे लाइ, हू आदरभाग करण जे लाइ हू पंहिंजा घर छॾींदा आहिनि, उन्हनि घरनि में रहाईंदा आहिनि। हू छा आहे, मुनाफ़ो भले खणी मुनाफ़ो केतिरो बि मिले, पर हू आदरभाग कंदा आहिनि। असांजी सिंध दर्दी तो जीअं नंढे ॻाल्हि कई पए त सिंध दर्जी असां वेलकम कंदा आहियूं, हुननि खे ख़ुशामदीद कंदा आहियूं ऐं अचनि असांजी धरती ते। असांजो सूफ़ी त अदा थो चवे, पर सरकार शहनशाह कलंदर किबरिया मां चवंदुसि सूफ़ी न आहे। सूफ़ी जो रंग त जेको आहे सो ॿियो आहे ऐं हीअ जेको आहे सो पंहिंजी किबरियाई में था हलनि पिया। वाह, यकीनन ईअं ई आहे। अच्छा, लाल शहबाज़ कलंदर जो जेको फ़लसफ़ो आहे उनखे कीअं ॾिठो आहे तव्हां? फ़लसफ़ो सरकार जन जीअं आया त हिते सेवण जी धरती में, त तव्हांखे ख़बर आहे उन वक़्त में वॾो कीस हुयो, नाहक हुयो, हिंदू बादशाह हुयो जेको हिते जेका उन धरती ते वेठो हूंदो हुयो। पाण आया इस्लाम जे फैलाइण जे लाइ, इस्लाम खे परचम बुलंद करण जे लाइ। इन खां अॻु में बोधरा सरकार जन खे मोकिलियऊं त बाबा वञो तव्हां जेको आहे सो तव्हां उते मुंहिंजी प्रचार कयो, मुंहिंजे लाइ तव्हां ॻाल्हायो, त पोइ मां अचां त जीअं इहे दीन असांजो इस्लाम आहे इन खे अॻिते कयो। इहो ई दीन जो फैलाव जेको अॼु ॾींहं ते हले थो पियो मेलनि मुलाक़नि में, जेको आहे सो दीन हिते मज़हब जी मीद भीत कान्हे का, पर मज़हब खे सरकार शहनशाह कलंदर किबरिया वठी आया। जॾहिं पाण जी उमिरि हुन 100 साल, पाण सिर्फ़ु शहनशाह कलंदर किबरिया रहिया 1 साल जे लाइ सेवण शरीफ़ में। तव्हां ॾिसो त हिन वक़्तु छा 1 साल में केतिरी हुननि जी तशरीह थी आहे इस्लाम। इहा हिन ॻाल्हि जी गवाही आहे, तारीख़ हिन ॻाल्हि जी गवाही ॾिए थी त हीअ उहा धरती आहे जेको हिन धरती सां सचो थिए थो, हिन धरती खे पंहिंजो बणाए थो त हीअ धरती हुनखे पंहिंजो बणाए छॾे थी। ऐं उते वरी पोइ असां जेको आहे न हिकु उहा चेन हिते क्रिएट थियल आहे, उहो सुभाउ आहे हिन धरती में, हिन मिटीअ जे खमीर में उहा जुड़त आहे त पोइ सभु असां जेको आहे न उन्हनि कल्चर्स खे उते वठी अचूं था। अच्छा, सेवण जी धरती हूअं त माना सेवण हक़ीक़त में असांजो ॻोठ बि सेवण ई आहे न, त उहा धरती त हमेशह ईअं ई ॿुधो आहे अमन जी धरती रही आहे, वेलकमिंग माण्हू रहिया आहिनि सेवण जा। पर जॾहिं मेले जी ॻाल्हि कयूं था इन्हनि ॾींहंनि में ऐं आम डेज़ में सेवण खे तव्हां कीअं ॾिठो आहे? दरअसल सेवण शरीफ़ जे तव्हां ज़िक्र कयो त तव्हां सेवण शरीफ़ सां तव्हांजो वास्तो आहे, मुंहिंजो बि सेवण शरीफ़ सां वास्तो आहे। पोइ मां काफ़ी टाइम पंहिंजे ऑफिस जे हिसाब सां बि रहियुमि, पर मुंहिंजो घर बि हिन वक़्तु सेवण में आहे। अच्छा, जेको मां उते रहंद पोइ 12 महीननि में हिकु दफ़ो वञे थो या चइनि वञे थो। बहरहाल सेवण जी धरती जेकी तव्हां कयो था चओ था त 12 महीननि में सेवण जी धरती 12 ई महीना उते ख़ुशियूं, मोहबतूं, इख़लास ऐं इहा धरती आहे जेकी लाल साईं जे करे आहे। जेको असांजी ईअं बि तव्हां चओ था न पिया त असांजी धरती सिंध जी धरती सभिनी खे वेलकम कयो आहे। शहनशाह कलंदर किबरिया खे बि वेलकम कयो आहे, जेकी अची करे पाण ॿाहिरां त पंहिंजी इस्लाम जे फैलाव जे लाइ हिते आया। त हाणे उहा धरती जेकी सेवण जी धरती आहे, सेवण जी धरती त अॻु में आहे। असांजो वाहिद इहो शहरु आहे दुनिया जे ख़िते ते ही वाहिद शहरु आहे जेको आहे सो अञा ताईं मौजूदु आहे। छो जो 5000 साल क़दीम मुअनि जो दड़ो आहे, उन खां पोइ हीउ यकी सिलसिलो आहे। सेवण त उहो ई शहरु आहे। सरकार ॼण त जेको आहे 700 साल जीअं चऊं था त 774 साल पहिरीं आया हिते। हीअ त 5000 साल क़बल मसीह जी ॻाल्हि था कयूं। त सेवण त असांजो जेको आहे सो खितो रहियो आहे ऐं धरती रही आहे, प्यार जी धरती रही आहे, अमुन जी धरती आहे, सिंध अमुन जी धरती, प्यार जी धरती आहे। सेवण जेको आहे 12 ई महीना वेलकम करे थो पंहिंजे जेके बि असांजा ज़ाइरीन अचनि था या जेके फॉरेनर्स अचनि था। छो इवन एतिरे ताईं जो क़िलो हींअर तव्हां ॾिसो था त उते क़िले ते काफ़ी कमु हले थो पियो EFT जे तरफ़ खां। जी बिल्कुलु ईअं ई आहे, बिल्कुलु ईअं ई आहे। अच्छा, वधीक जेको आहे सो सेवण जी उन सरज़मीन जे हवाले सां अॼु जे प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं, कोशिशि कंदासीं त तारीख़ सां रिलेट कंदा हलूं। ऐं हीउ उहो मेलो आहे, मेलनि जी जॾहिं बि ॻाल्हि थींदी आहे त डाइवर्सिटी जी ॻाल्हि थींदी आहे, कनेक्टिविटी जी ॻाल्हि थींदी आहे,
कल्चरल एक्सचेंज जी ॻाल्हि थींदी आहे ऐं असां सभिनीनि जेको आहे सो नंढपण खां मेला ॾिठा आहिनि इहो माना मुमकिन न आहे त अव्हां सिंध धरती ते अव्हीं आया हुजो ऐं अव्हीं मेलनि जो अव्हां न ॿुधो हुजे त इहो माना पॉसिबल कोन हूंदो आहे। सियाह अचनि था ऐं को हिकु ॾींहुं कोन हूंदो आहे, सॼो साल जेको आहे सो सेवण जी धरती वेलकमिंग रहे थी ऐं उतां जी इहा ट्रेडिशन में इहा शइ शामिलु आहे। असां सिंधी माण्हुनि जी ट्रेडिशन में वेल इहे सभु शामिलु रहे थो। अवसर तव्हांजी तरफ़ अॻियां वधंदासीं ऐं अव्हां खां मां ज़रूरु ॼाणणु चाहींदमि त इंस्पिरेशन अव्हां जी केरु रहियो आहे? माना ईअं हूंदो आहे न त को न को अहिड़ो इंसानु हुजे थो जेको असांजी इंस्पिरेशन रहंदो आहे। आउं हिते वेठो आहियां, जेका मुंहिंजी इंस्पिरेशन आहे, जंहिं मुंहिंजो बालक ॿार जंहिं मूंखे नशो नमा कयो, मुंहिंजी जीजल अमड़ ऐं मुंहिंजो वालिद साहब, जंहिंजो किरदारु जेको मुंहिंजी शख़्सियत में अॼु आउं हुनजो अक्स आहियां। अॼु आउं अफ़सर उस्मान सॾायां थो त अफ़सर त आउं पाण वेठो आहियां, पर जेकॾहिं उस्मान हणां थो त उहो मुंहिंजो वालिद साहब आहे। ऐं मुंहिंजी अमड़ जेका आहे मुंहिंजी परवरिश कई नंढे इलाइक़ो वठी, जंहिं बालक ॿार मां वॾो करे मूंखे ऐं हिते पहुचायो हिन मतिलबु हिन अॻिते हिन कारवां में। ऐं मुंहिंजो वालिद साहबु आहे जेको मुंहिंजो अख़राजात पूरा करे पियो। मूं पंहिंजे अमड़ ऐं जीजल अमड़ ऐं पंहिंजे वालिद साहब खां सवाइ ॿियो कंहिंखे बि आइडल न सम्झंदो आहियां। हिकु मोटिवेशन ऐं इंस्पायरेशन उस्ताद हूंदा आहिनि ऐं क़ाबिल एतिराम हूंदा आहिनि, जेके रूहानी तौरु जेके असांजा वालिदेन हूंदा आहिनि उहे बि मुंहिंजा इंस्पायरेशन आहिनि ऐं मोटिवेट तमामु जेके असांजा सिंध जा क़ाबिल तारीख़ रहिया आहिनि, क़ाबिल एतिराम जेके असांजा लेखक आहिनि, उन्हनि मां बि इंस्पायर थींदो आहियां। ऐं काफ़ी बाक़ी जेकॾहिं मोटिवेशन जा इंस्पायर जी ॻाल्हि कजे त मुंहिंजी अमड़ जीजल ऐं मुंहिंजो जेको बाबा साईं आहे मुंहिंजे लाइ तमामु घणा इंस्पायरेशन। माशाल्लाह माशाल्लाह, तमामु ज़बरदस्त, तमामु बहितरीनु। यकीननि तव्हांजा वालिद ऐं तव्हांजी अमड़ अव्हांखे ॾिसी करे तमामु, हा बिल्कुलु ॾिसी रहिया हूंदा, उन्हनि खे बि सलाम चऊं था ऐं यकीननि तमामु घणा ख़ुशि बि थी रहिया हूंदा, उन्हनि जो ज़िक्र ई एॾे ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां कयो आहे। अच्छा अफ़सर, उन खां अलावा वालिदेन जी जॾहिं तव्हां ॻाल्हि कयो था त थोरो एजुकेशनल बैकग्राउंड बि मां पुछणु चाहींदमि। माशाल्लाह, मुंहिंजो एजुकेशन बैकग्राउंड तमामु बहितरु आहे ऐं रब पाक जो मां इहो शुक्रियो अदा कंदुसि। मुंहिंजो जेको वॾो भाउ आहे, पहिरियों मुंहिंजी जेके 3 सिस्टर्स आहिनि, मूंखे 3 सिस्टर्स आहिनि ऐं उन्हनि माशाल्लाह जेको आहे मैट्रिक ताईं तालीम कई, कंटिन्यू वधीक न करे सघिया छो जो असांजी सिंध जा हालात जा पंहिंजे घरू मसाइल में जो असीं इहे नंढी उमिरि में शादी कराए छॾींदा आहियूं, असांजो सिंधियुनि जो रवाजु आहे। बाक़ी ॻाल्हि अचे थी मुंहिंजे भाइरनि जी, मुंहिंजो भाउ जेको आहे MSc होल्डर आहे हिकिड़ो, ज़ूलॉजी डिपार्टमेंट में MSc कई आहे हुन सिंध यूनिवर्सिटीअ मां। ऐं हाणे बि माशाल्लाह जेको आहे पंहिंजी बिज़नेस वग़ैरह बि आहे ऐं पंहिंजी फील्ड रिसर्च वर्क बि कंदो आहे। ऐं मुंहिंजो जेको ॿियो सेकंड ब्रदर आहे, पहिरें मुंहिंजे भाउ जो नालो अफ़ज़ल उस्मान आहे ऐं मुंहिंजो जेको उनखां नंढो भाउ आहे उहो आहे सफ़दर उस्मान। सफ़दर उस्मान PCS जी टेस्ट क्लियर कई आहे, बाक़ी मतिलबु हाणे CS जो एस्पायरेंट आहे इंशाल्लाह, जेको हाणे फेब में जेको मतिलबु हाणे अपकमिंग जेको बि अटेम्प्ट CS जो ईंदो, मां पंहिंजे भाउ जे लाइ इहा उमेद थो कयां त मुंहिंजो भाउ उहो कढी ईंदो। ऐं 3 नंबर आवां जे अॻियां वेठो आहियां ऐं आउं सिंध जो ख़िदमतगार आहियां। ज़बरदस्त ज़बरदस्त, तमामु बहितरीनु, तमामु सुठो। तव्हां उस्तादनि जी ॻाल्हि कई ऐं अव्हां चयो त मोटिवेशन उतां बि मिलंदी आहे, या तव्हां ॻाल्हि कई राइटर्स जी, त मां पुछणु चाहींदमि कहिड़नि उस्तादनि खे यादि कंदो या कुझु अहिड़ा राइटर्स जिन खे हमेशह तव्हां पढ़ियो आहे? राइटर्स त सिंध में जेकॾहिं असां सूफ़ियत जी ॻाल्हि कयूं त हज़रत शाबतुती भिटाई, शेख अयाज़ जा सचल सरमस्त, असांजा जेके उस्ताद बुखारी, इन्हनि खां वधीक त को बि राइटर न आहे सिंधी में ॻाल्हि कयूं। बाक़ी जेके आम तौर ते जीअं असांजो आकाश अंसारी थी वियो, टिबाई साहब थी वियो, बाक़ी तमामु घणा आहिनि, काफ़ी नाला लाइव में न बि मौजूदु इंसान जी ज़ुबान ते ईंदा आहिनि, सो सभिनि मां इंस्पायर थींदा आहियूं। बाक़ी अंग्रेज़ी में जा उर्दू घटि पढ़ंदा आहियूं, पाण उर्दू सां थोरो मतिलबु नंढपण खां वठी घटि रही आहे, मतिलबु उर्दू ज़ुबान असांजी क़ौमी, पर शायदि मूंखे घटि थोरो अटैचमेंट घटि रही आहे, हलो ईअं चई सघूं था। ऐं तव्हांजा उस्ताद जिन खे यादि करणु चाहियो अॼु जे प्रोग्राम में? मुंहिंजा उस्ताद जेके आहिनि जिन मूंखे मॉडल स्कूल में पढ़ायो, मूं हिकिड़ो जीअं मॉडल स्कूल में जेको आहे पंहिंजो हिकिड़ो रोल जेको अॼु मौजूदु आहे, उहो मूंखे जेको आहे मॉडल स्कूल जे करे उन मां मतिलबु एॾो फैज़ हासिलु कयोसि, नॉलेज हासिलु कई मॉडल स्कूल मां। उन में साईं रियाज़ समो साहब हूंदो हो मुंहिंजो हेडमास्टर, जंहिं मूंखे ऑलवेज़ मोटिवेट कयो। साईं गुलशन मसण साहब, साईं गुलशन मसण भाटाई जो हूंदो हो मुंहिंजे ॾोकरी जो, तमामु बहितरु उस्तादु हूंदो हो। साईं अमीर मिराणी, साईं ज़मीर मिराणी, ऐं उनखां अलावा काफ़ी मुंहिंजा ॿिया बि उस्ताद आहिनि जिन जा नाला छो जो मैट्रिक में छॾियो आहे, बाक़ी इंटरमीडिएट में बि अहिड़ा के सुठा उस्ताद पंजाब में मिलिया। हाँ, यूनिवर्सिटी ऑफ लाहौर जा कुछ उस्ताद? यूनिवर्सिटी ऑफ लाहौर जा भी उस्ताद, यूनिवर्सिटी ऑफ लाहौर में मूंखे एतिरो टाइम त न थियो आहे, शायदि मूंखे 6 महीना थिया आहिनि,
सो उतों जा भी हिकिड़ी टीचर जेका है जिसमें मैं इंस्पायर हुआ हूँ, वो मेरी एक टीचर है, लॉ की स्टूडेंट है, लॉ की टीचर है, मैं उसका स्टूडेंट हूँ। उस मैम का नाम है मैम नैन तारा। जी। मैम नैन तारा से मैं जितना मोटिवेट हुआ हूँ, और एक स्पीच थी जिसमें मैम नैन तारा ने मुझे बहुत हेल्प की थी, वो थी ह्यूमन राइट्स पे। तो मैडम यूनिवर्सिटी ऑफ लाहौर में मुझे मैडम नैन तारा के अलावा और मैडम सना है एक, उसके अलावा मतलब बस सही। और ऐं उस्ताद तव्हांखे बहुत- घटि टाइम थियो आहे अॻियां, यकीनन तव्हांखे सुठा उस्ताद जी। मिलंदा। फातानी साहब, पाण वधीक कंटिन्यू कयूं था, पर वक़्तु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो थी वियो आहे। नाज़रीन, प्रोग्राम में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे सिंध जी शान। टपाल मेज़बान नेड़ो ब्रेक आहे, तव्हां सां गॾु रहिजो। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर वेलकम चवां थी अवांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। प्रोग्राम सां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे सिंध जी शान। टपाल मेज़बान जॾहिं ॻाल्हि कंदा आहियूं ख़ूबसूरत मौसम जी, त मां हमेशह चवंदी आहियां त मौसम जो यकीनन मिज़ाजनि ते असरु पवंदो आहे, इंसान जी ज़ात ते मौसम जो असरु पवंदो आहे। ऐं नंढिड़ो मिसाल मां हमेशह जेको आहे सो इन तरह ॾींदी आहियां, त जॾहिं पाण ईंदा आहियूं न रोड रस्तनि तां केॾांहुं वञी रहिया हूंदा आहियूं, पंहिंजे वर्क प्लेस ते अची रहिया हूंदा आहियूं, गर्मी हूंदी आहे, त तव्हां ॾिसंदो थोरो बाइक जेकॾहिं थोरो ऑटो सां लॻी वई, गाॾी सां लॻी वई, उते ई झगड़ो शुरू थी वेंदो आहे। त इहो मौसम जो मिज़ाजनि ते असरु हूंदो आहे। ऐं जॾहिं मौसम सुठी हूंदी आहे, नॉर्मल हूंदी आहे, त नंढियूं नंढियूं फाइट्स असांखे नज़र कोन ईंदियूं आहिनि। त हिन ॻाल्हि जी इहा ॻाल्हि असांखे गवाही ॾिए थी त यकीनन मौसम जो मिज़ाजनि ते हिकिड़ो सुठो असरु हूंदो आहे। मौसम सुठी आहे त मिज़ाज बि इंसान जा सुठा आहिनि। सो सर, मां थोरो हिन सां कनेक्ट करणु चाहींदमि। सुठी मौसम आहे ऐं सुठी मौसम में जेकॾहिं मेला थियनि था त उनजो इम्पैक्ट भला कीअं थो पवे? पहिरीं ॻाल्हि इहा कयां त जेॾीमहिल मूंखे कॉल थी हेॾे अचण जे लाइ, त पोइ मूंसां बि इंसिडेंट इहो थियण वारो हुयो, पर मां बची वियुसि। त अॻियां जेका मोटरसाइकिल अची वई, पोइ मोटरसाइकिल वारे मूं पंहिंजी गाॾी संभाली। संभालण खां पोइ मोटरसाइकिल वारे ॾिठो त जेको आहे साईं वेठो आहे, थोरो मिड़ई टच थियासीं त या न बि थियासीं, त इहे जेको आहे सो मौसम जे हिसाब सां आहिनि, इहे थियनि था। पाण खे बचाए हलणो आहे, ट्रैफिक में कहिड़े नमूने सां गाॾी हलाइजे, पाण खे बचाए, ॿियनि खे बचाए। बहितर इहो आहे त ड्राइविंग सुठे नमूने सां करे, ऐं सुठी ड्राइविंग सां बहितर इहो थींदो त तव्हांजो बचाव थींदो, अॻियां जो बचाव थींदो। हाणे हलूं था जेकी तव्हांजो सेकंड सवालु आहे जेको तव्हां कयो आहे, त मौसम जे हिसाब सां त मौसम में मेला तमामु घणा बहितर थींदा आहिनि, छो जो हर को मौसम खे इंजॉय करे ऐं पंहिंजे घरां निकिरंदो आहे। न गर्मी हूंदी आहे, न सर्दी हूंदी आहे, त उन गर्मी सर्दी खे, गर्मी में त अञा वधीक इंसानु परेशान थींदो आहे, सर्दी में वधीक परेशान थींदो आहे। हाणे हीउ जेकी मेलो अचे पियो, आयो आहे, बल्कि लाल साईं जो मेलो आयो आहे, त इन मेले में त हिन वक़्तु जेके DC साहब जो पंहिंजो अॼु सरकारी हुई स्टेटमेंट हुई त 30 लख माण्हू ईंदा। हाणे 30 लख जे माण्हू सेवण शरीफ़ में अचनि त धरती त 30 लखनि जेतिरी कान्हे का, शहर त 30 लखनि जेतिरो कोन्हे को, पर इहे कीअं था समाइजनि, उहो कीअं था अचनि। ऐं इहे पास्ट में रहियो आहे, असां वटि एक्सपीरियंस इहे सुठा रहिया आहिनि, बिल्कुलु सुठा रहिया आहिनि, ऐं बहितरीनु नमूने सां इहो प्रोग्राम मेला थींदा रहिया आहिनि। मेला मूं गर्मियुनि वारा बि ॾिठा, सर्दियुनि वारा बि ॾिठा, त मां छो जो ईअं खणी चइजो त मूंखे तव्हां ईअं बि चई सघो त मां मेलाई बि आहियां। सो मेला मूंखे ॾाढा अट्रैक्ट कंदा आहिनि बचपन खां वठी, ऐं अलाह जी महिरबानी सां डिपार्टमेंट बि वरी अहिड़ो मिलियो जो जेको आहे मुंहिंजो डिपार्टमेंट कल्चर डिपार्टमेंट रहियो, टूरिज़म जो डिपार्टमेंट रहियो, त मूंखे वधीक ख़ुशी थींदी आहे त बाबा ठीकु आहे, मां हिकिड़ो बचपन में मुंहिंजो शौक़ु हुयो मेलनि ॾिसण जो, उहो मां सरकारी मेला बि ॾिसां पियो। ऐं तव्हां सरपरस्ती में रहिया आहियो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। हा, त सरकारी मेला बि ॾिसां थो पियो, ऐं सरपरस्ती में रहियासीं, कीअं मेला ऑर्गेनाइज़ कजनि, कहिड़े नमूने सां माण्हुनि खे घुराइजे, अरेंज कीअं कजनि। बहरहाल मौसम जो जेको आहे मेलो, हीउ जेको मेलो हले थो पियो लाल साईं जो, तमामु बहितरीनु आहे, ऐं अचण वारा जेके हूंदा हिन मेले में तमामु ख़ुशि हूंदा। ऐं ख़ुशीअ सां गॾु जॾहिं इंसान जी ख़ुशी हूंदी आहे त पोइ उनखे हर शइ वणंदी आहे, हर शइ उनखे ईअं चवंदो आहे त बाबा दिलि हुनजी बाग़ बहार हूंदी आहे। हिकिड़ो त मालिक शहंशाह जे दर ते था अचनि, उनजी दिलि हमेशह उतां जे निकिरनि था त उन जी हुब ऐं मोहबत प्यार में था अचनि। जी हा, बिल्कुलु। हाणे जे हीउ जो मौसम वरी वधीक आहे त इन मौसम खे इंजॉय कंदा, ऐं मौसम खे इंजॉय करण खां पोइ इंजॉय करण खां पोइ वरी जेको आहे हीउ
जेॾीमहिल वापसि वेंदा त उहे यादूं खणी वेंदा हिन मौसम जो त हिन मौसम में जेको आहे मेलो असां ॾिठोसीं। हा, छो त मौसम जेकॾहिं हार्ड आहे त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे पोइ मेलनि जो जेको मेलनि जो खणी हिकिड़ो पंहिंजो ई चार्म रहे थो, पर वरी बि मौसम जो हिकिड़ो जेको आहे न असरु ज़रूरु पंहिंजो हूंदो आहे। सुठी मौसम में गैदरिंग्स अञा वधीक सुठियूं थींदियूं आहिनि, सुठी मौसम में गॾिजाणियूं शादियूं को बि फंक्शन अञा वधीक सुठो लॻंदो आहे। उन ई तरह मेला बि वधीक मौसम जे आधार सुठा लॻनि था। थोरो एक्सपीरियंस मां ॼाणणु चाहींदमि, अव्हां सरपरस्ती में रहिया आहियो ऐं मेलनि खे कीअं कराइजे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेको तव्हां फर्स्ट टाइम करायो हूंदो ऐं उन खां पोइ विद द टाइम तव्हां जेके शयूं ॾिठियूं हूंदियूं ऐं इम्प्रूवमेंट्स पंहिंजी अखियुनि सां जेके ॾिठियूं हूंदियूं त यकीननि उन्हनि शयुनि में हिकिड़ो जेको आहे न डिफरेंस ज़रूरु आहे। मां चाहींदसि त थोरो जेकॾहिं बयानु करे सघूं त। सिंध में मेला मुख़्तलिफ़ सूफ़ियुनि ते थियनि था पिया, पर हर कंहिं सूफ़ीअ ते पंहिंजो डिफरेंट माहौल आहे ऐं उहो डिफरेंट माहौल जे हूंदे डिफरेंट स्टेज आहिनि ऐं उन्हनि जा मुख़्तलिफ़ माण्हू अचण जे लाइ उहे अचनि था पिया। हाणे जीअं सरकार कलंदर किबरिया जो मेलो आहे, उनजो पंहिंजो स्टेज आहे। स्टेज पंहिंजो इन जे करे आहे त ऑर्गेनाइज़ेशन जेकी आहे, जेकी असांजी आहे, जेकी पाण मां थी, त उते जेके बि असांजा फ़नकार असां घुराईंदासीं त उहे जेको आहे उन लिहाज़ वारा हूंदा जेके जेको आहे लाल साईं खे जंहिं घणो ॻायो हुजे, ॿुध मालूम कयूं हुजनि। जे तव्हां लतीफ़ सरकार ते वञो था त उते सूफ़ी राग अलॻि आहे, जेको तव्हांखे ख़बर आहे त कलंदर लाल लतीफ़ सरकार जो पंहिंजो वाई आहे, उनजो पंहिंजो स्टेज आहे ऐं उनजा पंहिंजा ऑडिटोरियम्स आहिनि। हिते बि ऑडिटोरियम आहे, पर हर वरी जीअं सचल साईं ते था हलूं, सरकारी मेला तव्हां सरकारी मेलनि जी ॻाल्हि कई पिए त सरकारी मेलनि में ईअं ई थिए थो पियो। तरतीब पहिरीं 6 महीना पहिरीं स्टार्ट थी वेंदी आहे मेलनि जे सिलसिले में। प्रोग्राम जॾहिं बि ऑर्गेनाइज़ थींदा आहिनि त पोइ उन में थींदा आहिनि, किताब छपबा आहिनि, सूफ़ी जीअं जेको आहे सतल साईं ते किताब छपे, वॾा मेला आहिनि त इन ते किताब जी रूनमाई थींदी आहे। इन्हनि मेलनि में किताब जी रूनमाई सां अदीब घुराइबा, सुठा नाले वारा अदीब घुराइबा। जीअं हींअर लाल साईं जो मेलो आहे, लाल साईं जा जेके लिखंदड़ आहिनि, न्यू आर्टिकल्स इन्हीअ में आर्टिकल्स मां बि छपींदा। हींअर हिन मेले में मुंहिंजा 2 आर्टिकल आहिनि। अच्छा, मूंखे हिकिड़ो न्यापो आयो हुन मां पब्लिक स्कूल मां, मेरहान यूनिवर्सिटी जो जेको स्कूल आहे, उन्हनि जा जेके प्रिंसिपल आहिनि जुड़ियल सांगी साहब, उन्हनि जो बि आर्टिकल हिन दफ़े आहे त उन्हनि चवरायो हुयो ऐं उहो ख्वाहिश बि कनि पिया प्रोग्राम में अचण जी। सो इन कमिंग डेज़ असां उन्हनि खे बि ज़रूरु घुराईंदासीं। सो यस प्लीज़ तव्हां कंटिन्यू कयो। आर्टिकल मुंहिंजो हिन दफ़े जेके 2 सोविनियर छपबा आहिनि, हिकिड़ो त मेला कमेटी चेयरमैन आहे पंहिंजो DC साहब जन, उन्हनि सोविनियर छपाईंदो आहे हर साल, माना कंटिन्यू हले थो पियो तक़रीबन 3-35 सालनि खां, बल्कि अञा मथे थी सघे थो। पोइ इन सोविनियर में पोइ मुंहिंजो आर्टिकल हूंदो आहे। हिन दफ़े पोएं दफ़े जेको मूं आर्टिकल लिखियो हुयो धमालुनि ते लिखियो हुयो। हाणे जेको लिखियो आहे त मूं मेहंदियुनि ते लिखियो आहे। मुंहिंजो जेको आर्टिकल हींअर ईंदो सोविनियर में मेहंदियूं, सेवण शरीफ़ में जेके लाल साईं जूं जेके मेहंदियूं निकिरनि थियूं पियूं, जंहिं काफ़ियुनि तां निकिरनि थियूं पियूं, उहे काफ़ियूं किथे आहिनि, छा आहिनि ऐं कहिड़े ॾींहं ते हू काफ़ियूं उहे जेके मेहंदियूं निकिरनि थियूं पियूं, उहे मेहंदियुनि जो इन आर्टिकल में ज़िक्र आहे। ॿियो जेको आहे सोविनियर बोदला सरकार जा जेके मजलिस अरकान बोदला सरकार, उन में मां बि मेंबर आहियां। सो उन में मुंहिंजो आर्टिकल आहे। उन में ॾोरी धाॻो आहे, जेके उते ॾोरी ॾींदा आहिनि, उतां जा जेके सजाद नशीन आहिनि, उहे पंहिंजे तालिब फ़क़ीरनि खे ॾींदा आहिनि। सो 2 आर्टिकल मुंहिंजा इन में तमामु सुठो। अच्छा, ॾोरी धाॻो ऐं मेहंदी, मां हिननि 2 शयुनि खे जेको आहे सो नोट डाउन कयो आहे। थोरो समराइज़्ड मां चाहींदमि करे तव्हां ज़रूरु अॼु जे प्रोग्राम में बि ज़िक्र कजो ॿिन्हिनि पंहिंजनि आर्टिकल्स जो जेके डिफरेंट 2 सोविनियर्स में पब्लिश थियल आहिनि ऐं यकीननि सोविनियर्स असां ताईं बि पहुचंदा ऐं अव्हां जे हथनि ताईं पहुचंदा इंशाअल्लाह। ऐं जेके बि अक़ीदतमंद आहिनि उन्हनि जूं यकीननि तयारियूं बि पूरियूं हूंदियूं ऐं मेले ते वञण ऐं पंहिंजो जेको आहे न हिकिड़ो प्रॉपर टाइम उते ॾियणु। काफ़ी अहिड़ा माण्हू पाण ॾिसंदा आहियूं अक़ीदतमंद रहनि था ऐं प्रॉपर जेको आहे सो न पूरे साल में हिकिड़ी पंहिंजी बजट बि साइड ते कंदा आहिनि ऐं तमामु शयुनि खे ॾिसी करे ऐं हुते जेको आहे सो पंहिंजी हाज़िरी ज़रूरु भरींदा आहिनि। सो यस, वधीक कंटिन्यू सर कयूं था। असां सां गॾु अफ़सर उस्मान मौजूदु आहे। सो अफ़सर, अव्हां लॉ जो स्टूडेंट आहियो ऐं लॉ उहा फील्ड आहे, को बि वॾो एडवोकेट छो न हुजे, हू चवंदो आहे कानून जो हिकिड़ो नंढिड़ो शागिर्दु आहियां। मां कल्ह जे ॾींहं ते बि प्रोग्राम में इन तरह ॻाल्हि कई त हर सेकेंड खां पोइ दुनिया तब्दील थिए थी ऐं अपडेट पंहिंजो पाण खे करण जी
ज़रूरत हूंदी आहे। सो मां थोरो पुछणु चाहींदमि स्टडी खे केतिरो टाइम ॾींदा आहियो, कीअं स्केड्यूल माना प्रॉपर स्केड्यूल कीअं हूंदो आहे? प्रॉपर त स्केड्यूल क्लासनि खां बाद में जेको हूंदो आहे थोरी घणी रेस्ट हूंदी आहे, रेस्ट खां पोइ लाइब्रेरी जॉइन कंदा आहियूं ऐं उन में कोशिशि इहा कंदा आहियूं त जेकॾहिं पहिरियां क्लासिस वठी आयासीं त उहो जेको असां करिकुलम पढ़ूं, जेको असांजो करिकुलम आहे ऐं आउट ऑफ सिलेबस जेको आहे असीं जेको ॿिए बाद में जेको असांखे टाइम रेस्ट ऑफ मिलंदो आहे उन में करिकुलम खां अलावा जेकॾहिं असीं करिकुलम पूरो करियासीं त असीं रेस्ट ऑफ टाइम जेको आहे पंहिंजो ॿिए जेके समाज में कुझु थी रहियो आहे उन ते स्टडी कयूं, उन्हनि ते नज़रसानी कयूं त हीअ समाज में जेको असांजे क़िस्म जेको कुझु थी रहियो आहे पोइ उन सां इहा मुराद न आहे त उहो ग़लति थी रहियो आहे। जेको सही बि थी रहियो आहे, जेको सही बि ग़लति बि थी रहियो आहे उन ते बि नज़रसानी करे उन ते स्टडी कयूं। ऐं पाण रिसर्च आर्टिकल बि आर्टिकल लिखिया आहिनि काफ़ी हिन समाज ते, ऐं जॾहिं बि को अहिड़ो को सोशल इशूज़ को थी वियो ऐं उन ते बि को जेको आहे टाइमली साइमल्टेनियसली पंहिंजो जेको रोल अदा करे उन ते लाइव अची ऐं उनजी इंसाफ़ जी ॻाल्हि कंदो आहियां त हीउ जेको खून थियो आहे जीअं महरन ऐं असांजे जेके बि महाराणे जतो जेको असांजो तकरार हुयो उन ते बि आऊं इंसाफ़ जी ॻाल्हि कई त हीउ खून रेसी पई थिए, इंसाफ़ ॾिनो वञे माण्हुनि खे। ऐं जेकॾहिं कंहिं ॿिए इंसान जो क़तलु थिए थो त आउं ख़ासि करे उन लाइव अची करे बि स्टडीअ खां अलावा पहिरियां स्टडीअ खे टाइम ॾेई करे बाक़ी रेस्ट ऑफ टाइम उहा इंसाफ़ जी तमामु एक्टिविटीज़ बि तव्हांजो रहनि सही ज़बरदस्त, तमामु सुठियूं तव्हांजूं एक्टिविटीज़ काराइतियूं एक्टिविटीज़ आहिनि तव्हांजूं। अच्छा अफ़सर पंहिंजे हिन समाज में जेतिरा बि इशूज़ थियनि था तव्हां कीअं ॾिठो आहे त कीअं जेको आहे सो हिननि तमामु शयुनि खे हाईलाइट कयो वञे थो और इंसाफ़ जी जॾहिं ॻाल्हि कयूं था त छा इंसाफ़ मिले थो कोन नथो मिले? असल में इंसाफ़ त असां वटि मिले थो पर मां पहिरियां इहा ॻाल्हि कई त लॉ ऑफ इम्प्लीमेंट जेको आहे न कानून जो लाॻापो मतिलबु कानून लागू घटि थो थी वञे। कानून त ठहियलु आहे कानून, पर उन कानून खे जॾहिं अमल दरामद में आंदो वेंदो जीअं असीं ॿियनि मुल्कनि जा पीसफुल मुल्कनि जा एग्ज़ाम्पल खणूं, असीं जेको आहे उनजा मिसाल वठूं त उते कानून बि आहे, उते बालादस्ती बि आहे, पर उते असां वटि जेको आहे त इम्प्लीमेंशन आहे कानून जी। जेको माइट इज़ राइट वारो कॉन्सेप्ट पियो हले, आउं कंहिं वॾे तबिके सां तालिक दौर खां ब्यूरोक्रेट आहियां या कंहिं ब्यूरोक्रेटिक फैमिली सां तालिक दौर खां त इहो थींदो त मूं ते को बि कानून लागू नथो थी सघे। पोइ आउं जेको ज़ुल्म कयां उनजे हवाले सां असीं थोरो घणो पोइते आहियूं कानून जे हवाले सां। बाक़ी इनशाला कानून असां वटि बहितर आहे ऐं कानून जी हाणे तमामु घणी जी हा डिग्निटी यकीनन ॾाढी सुठे अंदाज़ में तव्हां ॻाल्हि ॿोल कई आहे। सर तव्हांजी तरफ़ अॻियां वधंदसि, थोरो अव्हांजे आर्टिकल्स ते मां चाहींदसि समराइज़ करे थोरो असांखे तव्हां ॿुधायो बैकग्राउंड जॾहिं मेहंदी जी ॻाल्हि कयूं था कीअं तव्हां जेको आहे सो सोचियो त हिन ते मूंखे कमु करिणो आहे, आर्टिकल पब्लिश कराइणो आहे? मूं अर्ज़ु कयो त मुंहिंजो लॻापो तमामु घणो रहियो आहे, तक़रीबन 30-35 साल मां सेवण खे ॾिना आहिनि ऐं उन मेले खे ॾिना आहिनि, कंटिन्यूटी रही आहे मुंहिंजी मेले जी। पोइ मूं छो न जेको सोचियो दिलि में त जॾहिं मां ऑफिसर हुयुसि पंहिंजे जॉब्स में हूंदुसि त बि मूं लिखियो पिए। पोइ हाणे त फारिग आहियां, पंहिंजा ॿियूं एक्टिविटीज़ आहिनि, सो मूं सोचियो त हाणे हीअ जेके आहिनि जेके इतां जूं रस्मूं आहिनि छो न इन्हनि खे राइट डाउन कजे त जीअं इहे प्रिज़र्व रहनि, ईंदड़ नसुल खे इन जो ख़बर पवे त हीअ शयूं हिते हीअ ॻाल्हियूं हीअ जेके पंहिंजो फिगर छा चइजे जेको आहे हीअ जेके प्रैक्टिसिस इहे जेका हिते रहियूं आहिनि ऐं इहे मेहंदियूं रहियूं आहिनि। मेहंदी पहिरीं जेका मेहंदी 14 तारीख़ निकिरंदी आहे, जेके जुमन जती जा जेके सजादा नशीन आहिनि, जुमन जती सरकार उते जेको पंहिंजो वॾो नालो आहे ऐं तव्हां सेवण सां तव्हांखे आहे तव्हां वाबस्ता आहियो त जुमन जती जो जेका जेके सजादा नशीन आहिनि पहिरीं मेहंदी गुजड़ी लाल साईं जी उहे कढंदा आहिनि। छो जो लाल साईं जो कॉन्सेप्ट अॼु ॾींहं ताईं असांजे माण्हुनि में, असांजे मारूअनि में, असांजे अक़ीदतमंदनि में, असांजे प्यार वारनि में इश्क ऐं मोहबत जो आहे त शादी वारो तस्वुरु आहे लाल साईं जे लाइ, शादी जो तस्वुरु आहे। छो जो मूं अॻु में ज़िक्र कयो तव्हां सां बुकीअ जो, बुकी 21 तारीख़ जी आहे, हाणे जेको आहे मेहंदी आहे सरकार जी। जीअं पाण रस्मूं सिंधी कंदा आहियूं, सिंध में रस्मूं इहे आहिनि त बाबा बुकी बि थींदी, रस्मूं उन खां पोइ मेहंदी थींदी, पोइ शादी थींदी, इहो सिलसिलो आहे। हाणे सरकार शहनशाह किबरिया जो कलंदर किबरिया जो इहो आहे त मेहंदी पहिरीं मेहंदी जेकी थी हुई हाणे राति थी गुज़री आहे, गुजड़ी मेहंदी उनखे चवंदा आहिनि। ऐं उन खां पोइ 17 तारीख़ मेहंदी थींदी आहे, बदिलो सरकार कढंदो आहे पंहिंजे जेको आहे उतां जो सजादा निशान आहे उहो कढंदो आहे। उते पोइ जेको मूं ज़िक्र कयो पंहिंजे आर्टिकल जो त तंज़ीमुल फ़ुक़रा
जो जेको हिकिड़ो उते इदारो आहे उहो आर्टिकल जेको ज़ेर निगरानी सजादा नशीन जेको हले थो पियो उहो ऑर्गेनाइज़ थियल आहे उनजे तरफ़ खां उन जो ई इदारो आहे पोइ उन में मुंहिंजो आर्टिकल आहे उहो सुवीनियर 17 तारीख़ मेहंदी में उहो सुभाणे न परीहं जेको आहे सो उहो माना उनखे पेश कबो सही सही या रूनमाई थींदी उनजी हा 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 बिल्कुलु उन खां पोइ 17 तारीख़ खां पोइ वरी 18 तारीख़ छो जो मूंखे वरी ॻाल्हाइणो आहे थोरे मिज़ाज टाइम कोन्हे को पाण वटि ॿी बि जेकी समराइज़ करे तव्हांखे ज़ाहिरी ॻाल्हि शइ खे पेश करणो पवे थो 18 तारीख़ मेहंदी आहे मुराद शाह जेके लकियारी सादात कढंदा आहिनि सजादा नशीन बि आहिनि लाल साईं जा उहे कढंदा आहिनि 18 तारीख़ जेकी हितां निकिरंदी आहे लकियारी बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे हे लकियारी जेको आहे सजादा नशीन आहिनि 18 तारीख़ मुराद शाह कढंदो आहे पाण जेको आहे सो रहलत करे विया आहिनि अलाह हुनखे जवाहर रहमत करणु फरमाए हाणे उनजो पुटु आहे वली मोहम्मद शाह उहो मेहंदी पंहिंजे काफ़ीअ तां कढंदो आहे उहा मेहंदी वेंदी आहे लाल साईं ते पोइ हिते में लाल साईं ते वञण खां पोइ मेहंदी जो कॉन्सेप्ट ईअं आहे थोरो मां तव्हांखे समराइज़ करे ॿुधायां त मेहंदी हिकिड़ो गिलाफ़ हूंदो आहे गिलाफ़ हूंदो आहे उन गिलाफ़ खे तमामु सुहिणे नमूने सां ढके करे सर तव्हां यकीनन मां चाहींदसि त ब्रीफ कयो ऐं असां जेको आहे सो ॿुधण बि चाहींदासीं सर ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ सां ब्रीफ करे रहिया आहिनि इंटरप्ट कयो अथमि माज़रत कयां थी असां पहिरीं न्यूज़ ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं वक़्तु थी वियो आहे न्यूज़ ब्रेक जो नाज़रीन प्रोग्राम में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे तव्हां असां सां गॾु कनेक्टेड रहिजो नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर वेलकम चवां थी अवां पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में जंहिंसां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे सिंध जी शान टपाल मेज़बान सिंध धरती जेका सूफ़ियनि ऐं बुज़ुर्गनि जी धरती को ठाही वञे थी ऐं जॾहिं असां सिंध धरती जी ॻाल्हि कंदा आहियूं त असां हिकु सुञाणप जी ॻाल्हि कंदा आहियूं हिकु तारीख़ जी ॻाल्हि कंदा आहियूं ऐं सिंध धरतीअ जी हिकु पंहिंजी दुनिया में सुञाणप आहे जॾहिं असां अजरक जी ॻाल्हि कंदा आहियूं जॾहिं असां टोपी जी ॻाल्हि कंदा आहियूं या पटके जी ॻाल्हि कंदा आहियूं त महज़ असां वटि इहे शयूं दुनिया खे ॾेखारण जे लाइ सिर्फ़ु डेकोरेशन जे लाइ या असां ईअं कोन था चई सघूं त ही उहे शयूं आहिनि जिन चंद शयुनि ते असां जेको आहे सो सिंधी क़ौम ॻाल्हाईंदी आहे पर उनजे पोयां हिकिड़ी 5000 या 7000 पुराणी तारीख़ जेका आहे उहा ज़रूरु मौजूदु आहे उते असांखे अमुन मिले थो उते असांखे हथियार कोन थो मिले उते असांखे जेकॾहिं आर्ट जी ॻाल्हि कंदा आहियूं त उते असांखे नाचणी मिलंदी आहे असां जॾहिं पंहिंजाइप जी ॻाल्हि कंदा आहियूं जॾहिं असां हिकु यूनाइटेड क़ौम जी ॻाल्हि कंदा आहियूं त उहे सभु शाहिदियूं असांखे उतां मिलंदियूं आहिनि पर अॼु जे दौर सां कीअं तव्हीं हलो था या अॼु जे दौर जूं कहिड़ियूं घुरिजूं आहिनि उन्हनि सभिनीनि ते बि हिकिड़ो बहस हलंदो रहंदो आहे जेको पिणु हिकिड़ो बजा बहस आहे जंहिं ते पिणु ॻाल्हाइणु घुरिजे प्रोग्राम जी तरफ़ असां वापसि अची चुका आहियूं प्रोग्राम में अफ़सर उस्मान खोखर असां वटि मौजूदु आहे कानून जो शागिर्दु आहे ॾाढे सुठे अंदाज़ में पाण ॻाल्हाए पियो उन खां अलावा नज़ाकत अली फाज़लाणी साहिबु असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं संदनि ख़िदमतुनि खां यकीनन अव्हीं अणवाक़िफ़ कोन आहियो तमामु ख़ूबसूरत अंदाज़ में पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं अथऊं पर माशाअल्लाह सां हींअर ताईं सिंधनि जूं जेके बि एक्टिविटीज़ आहिनि साराह जोॻियूं ज़रूरु आहिनि सिर्फ़ु असां जेको आहे सो मेहंदी ते ॻाल्हाए रहिया हुआसीं अव्हांजे आर्टिकल ते ऐं यकीनन हिकु उहो मौज़ू आहे जेको हिकिड़ो वॾो मौज़ू आहे पर जीअं त अव्हां ख़ूबसूरत अंदाज़ में ॻाल्हाईंदा आहियो त शॉर्ट टाइम में शॉर्टली अव्हां सुहिणे अंदाज़ में ब्रीफ कंदव जी प्लीज़ 18 तारीख़ मूं अर्ज़ु कयो पिए त मेहंदी निकिरंदी आहे शहनशाह कलंदर किबरिया जी लकियारी सादातनि खां जेको आहे हिन वक़्त जा सजादा नशीन वली मोहम्मद शाह उहे पाण कढंदा आहिनि अक़ीदत ऐं एतिराम सां पंहिंजे अक़ीदत ऐं एतिराम सां जेके पंहिंजा अक़ीदतमंद आहिनि जेके मुरीद आहिनि ख़ादिम आहिनि या जेके ॿिया फ़क़ीर आहिनि पंजाब जा जेके बि आहिनि हीअ वाहिद उहा काफ़ी आहे जिते पाकिस्तान जा बहितरीनु गुलूकार दुनिया जा बहितरीनु गुलूकार हिन गादी ते ईंदा आहिनि ऐं हितां ई जेको आहे सो पोइ इहा मेहंदी खजंदी आहे रवायत मुताबिक़ उहा 18 तारीख़ हिन हीउ गिलाफ़ हूंदो आहे हिकिड़ो गिलाफ़ खणी करे पोइ उहो बुद्र साईं सरकार शहनशाह कलंदर किबरिया ते थींदो आहे रस्म थींदी आहे मेहंदी जी पोइ उन में ॾीआ बि हूंदा आहिनि मेहंदी जो चांदीअ जा जेको आहे सो पंहिंजा बर्तन हूंदा आहिनि उन में मेहंदी रखियलु हूंदी आहे पोइ उहे सजादा नशीन खणी करे
पोइ उते धमाल जो हिकिड़ो समां हूंदो आहे जेके शादमानो चवंदा आहिनि उहो शादमानो ॾिनो वेंदो आहे ख़ुशी माना शादमानो माना ख़ुशी जी हाँ जी हाँ जी हाँ। ख़ुशीअ जो माहौल हूंदो आहे पोइ ख़ुशीअ में उते उन मेहंदी खे शादमानो ॾिनो वेंदो आहे लाल साईं जे तरफ़ खां पोइ उहा मेहंदी उते वेंदी आहे शाम जे टाइम ही 5 बजे निकिरंदी आहे ऐं 5 बजे निकिरण खां पोइ उहो वापसि जेको आहे सो पंहिंजे मंज़िल ते हूंदी आहे उन खां पोइ 19 तारीख़ जी मेहंदी आहे जेके हिंदू ख़ानदान कढंदा आहिनि मोलचंद हिंदू आहे जेको पुराणे वक़्त खां वठी मेहंदी 19 तारीख़ कढंदो आहे उहा पंहिंजे उतां जी साॻी रस्मुनि तां जेके साॻी जाइ हुई ऐं जेकी गलियूं आहिनि उन्हनि गलियुनि खां थींदी साॻे ई तरीक़े सां उहा वरी उहा अक़ीदे जी ॻाल्हि त उते वरी पोइ मज़हब न हूंदो आहे पर हिकिड़ो अक़ीदो हूंदो आहे बिल्कुलु पोइ उहा तारीख़ त छो जो समराइज़ करिणो आहे मूंखे उहा तारीख़ मूं लिखी आहे हुन में उहा पोइ जॾहिं बि केरु कंहिंजे हथ में आर्टिकल मुंहिंजो ईंदो त पोइ उहे पढ़ी सघंदा हुन में छा हूंदो पोइ 20 तारीख़ वरी ॿियो जेको आहे सो असांजो हिंदू ख़ानदान आहे जेको उते रहंदड़ आहे उहो जेको आहे सो हिन मेहंदी खे माना आख़िरी मेहंदी हूंदी आहे 20 तारीख़ वारी उहा कढंदो आहे पोइ उन खां पोइ इहे मेहंदियूं 4 मेहंदियूं निकिरंदियूं आहिनि काफ़ी जेको आहे ॿियूं बि मेहंदियूं आहिनि जेके उतां जा सजादे नशीन पहिरीं कढंदा आहिनि पर हीअ जेके आहिनि 4 मेहंदियूं 5 मेहंदियूं इहे रिवायती अंदाज़ में शुरूअ खां पाण ॾिसंदा आया आहियूं ईअं ई आहे जॾहिं बि मेले जी ॻाल्हि थींदी आहे त मेहंदियुनि जी ॻाल्हि थींदी आहे इहे हिकिड़ियूं प्रैक्टिसिस आहिनि जेके मेलनि जी जेको आहे सो सुञाणप रहनि थियूं या सूंहं मेले जी जेको आहे सो रहनि थियूं ऐं जिन खे असां ख़ूबसूरत अंदाज़ में हर साल ॾिसंदा आहियूं ग़ालिबन 774 पाण जेको आहे हिन दफ़े हिन मेले खे जॾहिं ॾिसूं पिया त हिकिड़ो इहा कंटिन्यूटी सां पाण तमामु शयुनि खे ॾिसंदा आया आहियूं अच्छा अफ़सर तव्हांजी तरफ़ मां अॻियां वधंदमि मेला घुमिया आहिनि वेंदा आहियो मेलनि में वञणु थियो आहे को यादि आहे मेलो बिल्कुलु मेलनि ते वेंदा आहियूं पाण ऐं असीं बुज़ुर्गनि ऐं सुफ़ियुनि जी धरती जे असांखे पहिरियां चयो ऐं तमामु असीं जेकॾहिं मां पंजाब में सुञातो वेंदो आहियां त पंहिंजी तारीख़ त असांजी मुंहिंजो दिलि जी तारीख़ आहे ऐं बुज़ुर्गनि जे हवाले सां सुफ़ियुनि जे हवाले सां सुफ़ियुनि में अची वियासीं शाहबती बिटाई ऐं बुज़ुर्गनि जे हवाले सां अची वियासीं हज़रत उस्मान मलंदी सेवन शरीफ़ चऊं पोइ लाल मेरी मतिलबु सेवन दास सखी शहबाज़ कलंदर हा बिल्कुलु त पोइ असां सेवन सां सुञाता मेला तमामु तफ़री ऐं हुनमें इंसानु सूफ़ियत जो जा इंसानु मोहबत जो पैगाम फैलाईंदो आहे इहो ई हिकिड़ो ख़ासि ज़रियो हूंदो आहे जंहिंमें जेको असांजी क़ौम जा असांजे जेके माण्हू आहिनि पंहिंजी हिकिड़ी इनफ़रादी सोच खां हटी करे वायलेशन वारी सोच खां हटी करे नफ़रत वारी सोच खां हटी करे मोहबत जो पैगाम अमन जो पैगाम जिथे को नांगुर लतीफ़ जिथे को मारी ऐं शिकारी न हुजे जिथे जेको आहे अहिड़ो मतिलबु ईअं ई आहे बिल्कुलु अफ़सर ईअं ई आहे ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में अफ़सर ॻाल्हि ॿोल करे रहियो आहे ऐं जेके बि असांजा सिंधी स्टूडेंट्स हितां खां पंजाब वञनि था इस्लामाबाद वञनि था लाहौर वञनि था या कंहिं बि सिटी में पढ़णु वञनि था त जॾहिं बि माना मुंहिंजे इहा एक्सपीरियंस में ॻाल्हि रही आहे त जेतिरा बि असांजा असांजा आयल मुअज़्ज़िज़ महिमान हिन प्रोग्राम में शरीक थियनि था त हिकु ॻाल्हि ॾाढी ख़ूबसूरती सां कंदा आहिनि त सुञाता वेंदा आहियूं पंहिंजी तारीख़ जे करे पंहिंजे कल्चर जे करे ऐं जेको आहे सो जंहिं अंदाज़ में असां जेको आहे सो अजरक खे केरी करे हलंदा आहियूं या ऑन कंदा आहियूं तमामु शयुनि खे त उन लिहाज़ खां बि असां सुञाता वेंदा आहियूं हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी ख़ूबसूरत हुजे थी असां जॾहिं ॻाल्हि कंदा आहियूं पंहिंजी माना तमामु इंस्टीट्यूट्स जी त हिकिड़ी ॻाल्हि हूंदी आहे त असां वटि जेको आहे सो एग्ज़ामिनेशन सिस्टम जेको आहे उहो किथे न किथे उनखे पाण रद्द करे रहिया हूंदा आहियूं त असां वटि अञा बहितर हुजणु घुरिजे वरी जॾहिं कंपेयर कंदा आहियूं पंजाब सां त असीं चवंदा आहियूं त न पंजाब जो सिस्टम जेको आहे सो अञा कुझु बहितर आहे पर सिंधी स्टूडेंट जॾहिं बि उते वेंदो आहे त उते कॉम्पिटेंट हूंदो आहे इहा हिकिड़ी ज़बरदस्त ॻाल्हि आहे अफ़सर ईअं आहे बिल्कुलु ईअं आहे ऐं इहा फ़ख्र सां ॻाल्हि कयां थो त उन धरती सां तालिक दुर खां जंहिंजी तारीख़ चए उहा धरती आहे जंहिं दुनिया खे कपिड़ो पाइणु सेखारियो ऐं अॼु बि आउं क्लास जो सीआर आहियां मैं अभी भी क्लास का सीआर हूँ अगर यूनिवर्सिटी ऑफ लाहौर में मेरे काफ़ी क्लासमेट्स ये वीडियो देखेंगे तो मैं श्योरिटी से बात कर रहा हूँ कि 50 से ऊपर लड़का था मैं उस पर लीडरशिप कर रहा था और जो अदर ऐं जेके ॿिए एक्टिविटी पंहिंजी सिंधी ज़बान सां कराईंदो जी जी ॿिए वधीक जेके एक्टिविटीज़ हूंदियूं ऐं उन में बि आउं सुर्ख़ुरु हूंदो हुउसि धरतीअ जी ॻाल्हि हुजे या कहिड़े बि सोसाइटीअ जी ज़बरदस्त असां में सिंध जेका असांजी तारीख़ रही आहे असीं दुनिया खां ॿुधायूं ज़बरदस्त अफ़सर तमामु सुठो तमामु बहितरीनु ऐं तव्हां यकीनन हिन प्रोग्राम जा क्लिप्स तव्हां पंहिंजे सोशल अकाउंट्स ते शेयर कंदो त तव्हांजा तमामु जेके फ्रेंड्स आहिनि
तव्हांजा जेके बि दोस्त आहिनि उहे ज़रूरु ॾिसंदा ॿुधंदा ऐं उन्हनि खे ख़ुशी पिणु थींदी। सो यस फाज़लानी साहब, तव्हांजी तरफ़ अॻियां वधूं था ऐं ॾोरी ऐं धागे जी जॾहिं ॻाल्हि कयूं था, तव्हांजो आर्टिकल मां चाहींदसि त हुन ते ज़रूरु तव्हीं नज़र विझो, ॻाल्हायो। सिलसिला हूंदा आहिनि मुख़्तलिफ़ गादियुनि जा, सजादा नशीन्स जा, त हर कंहिं जे सिलसिले जो पंहिंजो पंहिंजो जेको तरीक़त जे हिसाब ही शरीयत न, ही तरीक़त जो हिसाबु हूंदो आहे। तरीक़त सां हर को जेको आहे पोइ पंहिंजे मुरीद खे उहे शयूं ॾींदो आहे। उहे शयूं न, पर उहे अक़ीदत सां गॾु, प्यार सां गॾु हू सॼो हुनखे चवंदो आहे त बाबा हे मुंहिंजे तरफ़ खां हिते सॼे साल जे लाइ तव्हांजे लाइ हीअ प्यार ऐं मोहबत हूंदी ऐं दुआ हूंदी। तो इहा दुआ ॾींदो आहे। ॾोरी जो मतिलबु इहो आहे त सजादा नशीन बोदला सरकार जेकी उते बोदले साईं जी पंहिंजी दरबार आहे, उते सजादा नशीन आहिनि, हुनजा पंहिंजा तालिब फ़क़ीर आहिनि, न की इंसाननि खे। ॿिया जेके जीअं असां आहियूं या जेके ॿिया अक़ीदतमंद आहिनि, उन्हनि खे इहा ॾोरी न मिलंदी आहे। जेके हुनजा अक़ीदतमंद आहिनि, हुनजा तालिब फ़क़ीर आहिनि तरीक़त जे हिसाब सां, पोइ इहा ॾोरी उन्हनि खे मिलंदी आहे। इहा ॾोरी 22 तारीख़ मिलंदी आहे। जॾहिं 21 तारीख़ निखेत्री चवंदा आहियूं, निखेत्री जो मतिलबु ईंदो आहे त 21 तारीख़ जेको आहे सो मेलो ख़तमु थी चुको आहे। हाणे जेको आहे सो माण्हू रवाना वापसि वञनि पिया, जेके आमद पंहिंजे सफ़र ते, उनखे असां वरी निखेत्री चवंदासीं। स्पेशल लफ़्ज़ आहिनि जेको आहे सो मेले जा पंहिंजा छो जो जॾहिं मूं मेलो ॾिठो आहे त उते हर लफ़्ज़ खे चूंडे करे पंहिंजे ज़हन में रखियोसीं त छो न ही जेको आहे माण्हुनि ताईं पुॼाइजनि, माण्हुनि खे ख़बर। चंद लफ़्ज़ जेके तव्हां जेको आहे अॼु जे प्रोग्राम में शामिल करणु चाहियो, उनजी मीनिंग बि मां चाहींदसि त थोरो ॿुधाईंदा हलिजो असांजे तमामु व्यूअर्स खे। हा बिल्कुलु। त हाणे ॾोरी उहा शइ आहे, 22 तारीख़ जेॾी महिल 22 तारीख़ मेलो ख़तमु थी चुको हूंदो आहे, हाणे हू पंहिंजे घरनि ॾे वेंदा, तालिब फ़क़ीर हुननि जा जेके घरनि ॾे वेंदा, हुननि खे इजाज़त मिलंदी त बाबा तव्हां हाणे भले वञी सघो था। छो जो हुननि जो त अक़ीदो आहे पंहिंजे मुर्शिद सां। मुर्शिद हुननि जो बदिलो साईं आहे, वरी जेको सजादा नशीन आहे उन्हनि जो ज़ाहिर आहे, उन्हनि जो पंहिंजो मुर्शिद आहे जेको हुननि खे मोहबत ऐं प्यार में वठी हले थो हिन दुनिया में। त उहा ॾोरी जेका हू पाराईंदो आहे, इहा ॾोरी चइनि रंगनि में हूंदी आहे। चइनि रंगनि में पहिरियों त हुनजो पंहिंजो जेको आहे धागे जो रंग उहो अछो हूंदो आहे, 4 अछो रंग हूंदो आहे। पोइ अछो रंग खे वरी हू पाण जेको आहे पंहिंजा रंग ॾींदा आहिनि, मिलाईंदा आहिनि। हुननि जो ख़ासि फ़क़ीर जेको हूंदो आहे उहो रंग हुननि में मिलाईंदो आहे। पोइ उहो ब्लू हूंदो आहे, रंग ॻाढ़ो हूंदो आहे, ग्रीन हूंदो आहे, ब्लैक हूंदो आहे, माना 4 रंग मिली विया, 5हों रंग जेको आहे सो अछो। त इहो धागो अलॻि जेके प्याला रखिबा आहिनि उन्हनि रंगनि में जा प्याला, उन्हनि खे मुख़्तलिफ़ अंदाज़ में हुननि खे रंग कंदा आहिनि। मुख़्तलिफ़ हुन ॾोरी खे जेकी ॾोरी आहे उहे रंग कंदा आहिनि, त पोइ उहा रंग जेके आहे 5 थी वेंदा आहिनि। पोइ उहा 5 रंगनि वारी ॾोरी उहा सुकंदी आहे। सुकण खां पोइ पंहिंजे मुर्शिद खे हू जेको आहे सो जेॾी महिल वेंदा आहिनि वापसि, पंहिंजो मुर्शिद हुननि खे पाराईंदो आहे। उन सां गॾु हिकिड़ो रोट नंढो हूंदो आहे, जेको रोट पचंदो आहे। उते उहो गुड़, उन में अटो, गुड़ ऐं उन खां पोइ मिठो रोट जेके गुड़, ऐं उन खां पोइ नंढा फोटा, वॾा फोटा, ऐं उन सां गॾु सौंफ, उहो हिकिड़ो बहितरीनु नमूने सां थुल्हे टाइप जो हिकिड़ो रोट ठहंदो आहे। उहो जेको आहे हुननि खे पोइ टुकड़ो करे ॾींदा आहिनि त बाबा हे तव्हांजे लाइ दुआ जो आहे, तव्हां पंहिंजनि अज़ीज़नि खे, मिटनि माइटनि खे, दोस्तनि खे तव्हां ॾियो वञी। त इहा ॾोरी जेकी आहे सो हुनजे अक़ीदत जे लाइ हूंदी आहे ऐं हुनजा तालिब फ़क़ीर पाईंदा आहिनि, न की जीअं असां मुरीद आहियूं। तरीक़त जे हिसाब सां उहा ॾोरी मिलंदी आहे। उन ते मूं आर्टिकल लिखियो आहे जेको 3-4 पेजनि ते आहे। ज़बरदस्त, तमामु सुठो। केतिरो टाइम भला हिननि आर्टिकल्स कंज़्यूम कयो तव्हांजो? अल्हम्दुलिल्लाह, मुंहिंजी जेको आहे सो मुंहिंजो ज़हन तमामु सुठो आहे। जॾहिं बि आर्टिकल लिखंदो आहियां त मां सिर्फ़ु 2 ॾींहं ॾींदो आहियां बसि। हिकिड़े आर्टिकल खे 2 ॾींहं ॾींदो आहियां, छो जो मूंखे पोइ 3 कलाक लॻनि या 4 कलाक लॻनि। पोइ इहो जेको आहे ज़हन में हूंदो आहे, छो जो ही ज़हन में शयूं हूंदियूं आहिनि, त उहे ज़हन मां थी सघे थो मुंतशिर थी वञे ॿी जाइ ते, मां लिखी न सघां उहा शइ जेकी मुंहिंजे ज़हन में फिट थियल आहे। त उन हिसाब सां मां चाहींदो आहियां त 2 ॾींहंनि में कंप्लीट कयां, न त हिकिड़े ॾींहं में त ज़रूरु। सही था चओ, बिल्कुलु ईअं ई आहे। छो त तव्हां माना कंहिं बुक ते बि रिव्यू जॾहिं माण्हू लिखी रहियो हूंदो आहे न किताब खे पढ़ण खां पोइ, त तव्हां उन टाइम ते माना लिमिटेड टाइम ते उन शइ खे पूरो न कयो, ख़तमु न कयो, त शयूं पोइ ज़हन मां बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे हेॾां होॾां थी वेंदियूं आहिनि। वरी पोइ सोचणो पवंदो आहे त छा हिते छा हुयो, वरी थोरो अॻियां तव्हां किताब खे टच करणो पवंदो आहे। त मुंहिंजी प्रैक्टिस में सभई शयूं हीअं रहियूं आहिनि, त मां इन तरह यकीनन उन शइ खे अंडरस्टैंड करे सघां थी। अच्छा, उन खां अलावा असां धमाल जी बि ॻाल्हि कंदासीं। जॾहिं धमाल जी ॻाल्हि कयूं था त असां जलाल जी ॻाल्हि कंदा आहियूं। सो असां अक़ीदतमंद ॾिसंदा आहियूं अचनि था
ऐं धमाल जो हिकिड़ो पंहिंजो कंसेप्ट रहियो आहे, कीअं ॾिठो आहे तव्हां? धमालू पंहिंजो मेले जूं जेके धमालूं थियनि थियूं उहे मुख़्तलिफ़ धमालूं आहिनि ऐं जेके एज़ यूजुअल जेके सालाना धमाल हले थी पई उहा अलॻि आहे। हाणे जेकी सालाना धमाल आहे उहा शाम जे टाइम ते डेली वॼंदी आहे ऐं उहा जेका मुख़्तलिफ़ टाइम न हूंदा आहिनि। जुमे जी राति अलॻि लॻंदी आहे, उन में बकोल हुननि जे त 14 रिधिम आहिनि उन धमाल में। ॻाल्हाइण जे लाइ इलाही आहे, छो जो टाइम कोन्हे को पाण वटि। धमाल जो सिर्फ़ु कॉन्सेप्ट तव्हांखे ॾींहं जेको आहे उहे कॉन्सेप्ट करे जेको आहे तव्हांखे समराइज़ करे ॿुधाइजे त शाम जे टाइम ते जेकी रोज़ाना धमाल आहे मग़रिब जी निमाज़ खां पोइ फ़ौरन स्टार्ट थी वेंदी आहे। पोइ उहा अधु कलाक जे लाइ हूंदी आहे। रोज़ जेके उतां जो सहन आहे, धमाल सहन चवंदा आहिनि उनखे, लाल साईं जे उनजो नालो ई कोड थियल आहे धमाल सहन। धमाल सहन में उहा लॻंदी आहे। जुमे जी राति कलाक जी लॻंदी आहे। जुमे जी राति कलाक जी लॻंदी आहे। उन खां पोइ जेके जशन अचनि था, ख़ासि करे इमाम पाकनि जा, जेके 12 इमाम आहिनि, उन्हनि जा जशन उते कॉन्सेप्ट इहो आहे त पोइ उते जॾहिं बि जशन थिया था पोइ उन जशन में कलाक जी धमाल हलंदी आहे। कलाक जी धमाल खां पोइ वरी पोइ जेको आहे सो वरी हाणे जेके धमालूं हलनि थियूं, मेले जी धमाल जी ॻाल्हि कजे त छो जो मेले में धमालूं अलॻि थींदियूं आहिनि। जेके मूं 17 काफ़ियुनि जो ज़िक्र कयो, 17 काफ़ियुनि जो धमालूं मुख़्तलिफ़ टाइम्स ते थींदियूं आहिनि। उन्हनि जा टाइम मुक़ररु सरकार कंदी आहे, औकाफ़ डिपार्टमेंट। उहो सुबुह जे टाइम ते उहे जेको आहे पंहिंजा पंहिंजा मुख़्तलिफ़ टाइम्स जेके मिलियल हूंदा आहिनि, उहे काफ़ियूं उन्हनि टाइम्स ते अची धमाल कंदियूं आहिनि। इहे धमाल किथे थींदी आहे? धमाल जीअं पंहिंजूं काफ़ियुनि तां लही करे उहे पंहिंजे जेको आहे उन ओरिजिनल मिज़ाज में हूंदा आहिनि। उहे जेके बि उतां जा सजादा नशीन जेके हूंदा आहिनि रम्ज़ में हूंदा आहिनि ऐं उन सां गॾु उन्हनि जा जेके कॉस्ट्यूम्स जेके हूंदा आहिनि, उन्हनि जा जेके लिबास हूंदा आहिनि, उहे उन जा अवाइली लिबास हूंदा आहिनि जेके उन्हनि जा वॾा अबा अजदाद पाया आया। जीअं बोदल सरकार जी पंहिंजी जेको आहे उते पंहिंजो दस्तार मुबारक आहे ओरिजिनल, उन खां गिडी आहे या जेको आहे कंठो आहे, कोलाबो आहे, उहो सजादा नशीन जंहिं ते मथे ते सिर्फ़ु जेको आहे उहो वेठो हूंदो उहो पाईंदो। उहो इन ई धमालुनि में लही पाईंदो। बाक़ी ॿिया जेके ॾींहं हूंदा आहिनि, आम यूअल ॾींहं हूंदा आहिनि, उन्हनि खे इन्हनि 3 धमालुनि में पाइण जी न पवंदी आहे, छो जो इजाज़त ई न आहे उन्हनि खे। धमालूं सरकार जॾहिं माना 18, 19, 20 तारीख़ इहे 3 ॾींहं जेके धमालूं थींदियूं आहिनि, 3 ॾींहंनि में पंहिंजा कॉस्ट्यूम्स जेके आहिनि पाण पाए करे मुख़्तलिफ़ 17 काफ़ियुनि जा जेके सजादा नशीन आहिनि उहे पाए पोइ धमाल मिलंदा आहिनि। उन्हनि जो टाइम जेको आहे सो हर कंहिंजो अलॻि अलॻि आहे। माना जीअं जेको आहे सो काफ़ी का अची वई। सर मां चाहींदसि यकीनन तव्हां कंटिन्यू कजो, पर इजाज़त ॾियो, नंढिड़ो ब्रेक आहे। पहिरीं ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था। नाज़रीन, साथ मौजूदु आहे प्रोग्राम में टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे तव्हां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में रहण। नाज़रीन, सभी ॾिसंदड़नि खे ॿीहर वेलकम चवां थी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। प्रोग्राम सां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे सिंध जी शान टपाल मेज़बान। प्रोग्राम हले पियो ऐं थोरो ब्रेक जो टाइम मिलियो। चाहे प्रोग्राम जो माना हिसो हूंदी आहे। टपाल मेज़बान जी जॾहिं ॻाल्हि कंदी आहियां त चांहि जो कप माना ईअं सम्झो त मैंडेटरी आहे। ऐं हूअं बि ॻाल्हि कंदा आहियूं न पाण सिंधी माण्हू, जॾहिं पंहिंजी सकाफ़त जी ॻाल्हि कंदा आहियूं ऐं पंहिंजी जेको आहे सो मेलनि जी ॻाल्हि कंदा आहियूं, पंहिंजी गॾिजाणियुनि जी ॻाल्हि कंदा आहियूं, त सर ईअं न हूंदो आहे। माना चाहे ज़रूरु असांखे घुरिजंदी आहे, त टपाल मेज़बान मूंखे लॻंदो आहे त इट्स अ गुड ऑप्शन। अच्छा, असां ॻाल्हि कयूं पिया अव्हांजे आर्टिकल जी, ॾोरी धाॻो। सो यस, मां चाहींदसि त उन ते त अव्हीं ॻाल्हायो आहे, पर तमामु जेके प्रैक्टिसिस अव्हीं ॾिठियूं आहिनि ऐं अव्हां इहा बि ज़िक्र कयो त नंढे हूंदे खां सभु शयूं ॾिसंदा आया आहियो। सरपरस्ती में अचण त बाद जी ॻाल्हि आहे। सभिनीनि शयुनि खे कीअं ॾिठो आहे, ज़ाती तौर ते या हिकु अक़ीदे जे तौर ते, दिली तौर ते ॻाल्हि कयूं त? पहिरें नंबर ते त मां ॻाल्हि कंदुसि त अक़ीदत मन तमामु घणो आहियां लाल शहबाज़ कलंदर जो। छो जो मुंहिंजी जॾहिं फस्ट एंट्री थी हुई त मूंखे ॾाढो सुठो लॻो ऐं रूहानियत अची वई। रूह में रूहानियत थींदी आहे। जी हा, उहो रूहानियत अची वई, मुंहिंजे रूह खे सुकून अची वियो, सही, प्यारु अची वियो, मोहबत अची वई। ज़हन मूं वारो जेको परेशानी हाल में हुओ उनखे बिल्कुलु सुकून अची वियो। उहा एंट्री उन टाइम ते महसूसु कई त मुंहिंजो छो न हाणे लाल साईं ते जेको आहे अचे ऐं रूह खे सुकून ॾियण लाइ
दुनिया में अलाए छा नथो थिए तो सुकून ज़हन जे लाइ तमामु ज़रूरी आहे तमामु रूह जे सुकून जे लाइ इहो जॾहिं मां स्टार्टिंग कई त पोइ आस्ते आस्ते उहो मेलो मूंखे यादि न आहे त मां उन खां मिस कयो हुजे तक़रीबन 35 सालनि खां मेलो मां ॾिसंदो पियो अचां ऐं उन वक़्त जो मेलो हिन वक़्तु ज़बरदस्त आहे तमामु सुठो तमामु ख़ूबसूरत तव्हांजो एक्सपीरियंस ऐं उन खां अलावा मां त इदारनि सां हिकिड़ो न सिंसियरिटी सां हले थो ऐं उन खां पोइ वरी उहा अक़ीदत बंदी जेका आहे न उहा बि काउंट थींदी आहे ऐं दिलि सां जेको कमु कंदा आहियो या अव्हांजी जेका हिकिड़ी ज़िमेदारी आहे त कॾहिं कॾहिं ईअं हूंदो आहे इंसानु जेको आहे न चवंदो आहे बसि कमु आहे करिणो आहे दिलि ते पथर रखी बि कमु करिणो आहे त उन में उहो शायदि उहो चाम नज़र न ईंदो आहे पर दिलि सां जेको कमु कयो वेंदो आहे न त उहा शइ अॻिले माण्हूअ खे महसूसु थींदी आहे त हा हीउ कमु जेको आहे न वाक़ई में हिकिड़े लगाव सां कयो वियो आहे दिलचस्पी सां कयो वियो आहे त उहा शइ माना तव्हां में माशाअल्लाह सां नज़र ईंदी आहे तव्हांजी इजाज़त सां थोरो अॻियां वधंदासीं अफ़सर असां वटि मौजूदु आहे सो यस तव्हांजा तमामु फ्रेंड सर्कल जी जॾहिं ॻाल्हि कयूं था हितां जी त ठीकु आहे ॻाल्हि पर जॾहिं लाहौर जी ॻाल्हि कयो था त कीअं पोइ इंजॉय कंदा आहियो थोरो टाइम त खपंदो आहे न दोस्तनि खे बि टाइम ॾिजे थो बिल्कुलु टाइम खपंदो आहे तमामु लाहौर जा लाहौर पंजाब जा या उनखां अलावा असांजी पंजाब जे हवाले सां या असीं सिंध खां अलावा टे जेके 4 सूबा आहिनि जेके बि फतर KPK बलूचिस्तान ऐं फाटा जी ॻाल्हि कंदा हलूं त तमामु मुंहिंजा काफ़ी तुंहिंजा दोस्त आहिनि बलूचिस्तान सां मुंहिंजी तमामु घणो लॻाव आहे ऐं जेके मुंहिंजा बलोच दोस्त आहिनि काफ़ी ॾिसण में मुंहिंजो घर रखंदुमि मां मीडिया ते मास मीडिया सोशल मीडिया ते हुन सां मुंहिंजो घणो लॻाव हूंदो आहे ऐं काफ़ी गॾिजाणियूं थींदियूं आहिनि पाण सिंध स्टूडेंट काउंसिल असांजी जेका यूनिवर्सिटी ऑफ लाहौर में आहे उन्हनि सां बि घणो कुझु सिखंदा आहियूं उन्हनि जी ॿोलीअ मां सिखंदा आहियूं उन्हनि जी ज़ात लिबास मां सिखंदा आहियूं उन्हनि जी शख़्सियत मां सिखंदा आहियूं उन्हनि जी नॉलेज मां सिखंदा आहियूं असीं डिस्क्रिमिनेट न कंदा आहियूं त को कहिड़े तबिके सां तालुक़ थो रखे या को कहिड़ी ज़ात ते पात हिकिड़ी अलॻि हा उहो अलॻि टॉपिक आहे पाण उन्हनि मां काफ़ी कुझु सिखंदा आहियूं बलूचिस्तान जी ॿोली पंजाब जी ॿोली ऐं KPK खैबर पख्तूनख्वा जेका पश्तून मुंहिंजा ब्रदर्स आहिनि उन्हनि सां बि मुंहिंजी तमामु ज़बरदस्त तमामु सुठो थोरो मां पुछणु चाहींदमि त टाइम मिलंदो आहे त ईअं थींदो आहे त केॾांहुं घुमणु वञिणो आहे दोस्तनि सां गॾु वञिणो आहे पाण जेकॾहिं दर्द ॾुख घणा हुजनि त पोइ शायदि मतिलबु उन दर्दनि ते बि सोचण जे लाइ टाइम कढणो पवंदो आहे पर हुन घुरो पर मोस्टली घटि ओके माना तमामु एक्टिविटीज़ एतिरो हुन में विरहायल आहियो त पोइ ओके जी तमामु सुठो ॾाढो सुठो लॻो तव्हां अॼु प्रोग्राम में आयो वक़्त जो घणी मूंखे वधीक इजाज़त कोन थियूं ॾियनि सो नज़ाकत अली फाज़लानी साहब बि मौजूदु आहिनि तव्हां खां सर लास्ट में मैसेज वठंदासीं ऐं मां चाहींदसि त प्रोग्राम जी कंक्लूजन ऐं तव्हां मैसेज सॼी जेको आहे न ज़िमेदारी तव्हांखे ॾियूं था छा चवंदव अल्हम्दुलिल्लाह प्रोग्राम तव्हांजा बहितरीनु रहनि था पिया ऐं मुख़्तलिफ़ टॉपिक्स ते रहनि था ऐं मां ख़ुशीअ सां ॾिसंदो आहियां तव्हांजो हीउ सुबुह मेहरान ते जेके इंटेलेक्चुअल्स अचनि था पिया ऐं हिते ॻाल्हाइनि था पिया त मां सम्झां जे लाइ त इहे सिंध जे लाइ मुफ़ीद सुबुह मेहरान जो प्रोग्राम आहे ऐं हिन सुबुह मेहरान खे हलणु खपे छो जो हिकिड़ो टॉपिक तव्हां वटि न आहे जेके बि तव्हांजा जेके हिते अचनि था ॻाल्हाइण वारा उहे मुख़्तलिफ़ मौज़ू खणी था सब्जेक्ट खणी था अचनि सो तमामु बहितरीनु ऐं अॼु जी जेका मुनासिबत सां जेको लाल साईं जो जेको ख़ासि या साईं जेको आहे लॉ ते ॻाल्हायो पियो सोशल एक्टिविटी ते ॻाल्हाए पियो तमामु बहितरीनु तमामु सुठो सर इन शॉर्ट लाल कलंदर शहबाज़ जो मेलो आहे इन शॉर्ट छा मैसेज हूंदो लाल शहबाज़ कलंदर किबिया जा जेके अक़ीदतमंद मोहबत वारा प्यार वारा चाहत वारा जेके अचनि था पिया उन्हनि खे असां वेलकम कंदासीं छो जो मां 35 सालनि खां वठी उते आहियां मौजूदु आहियां ऐं बोदरे सरकार लाल साईं जो अक़ीदतमंद आहियां त सभिनी जेके बि दुनिया जी जेके बि कुंड कुर्छ खां अची हिते अक़ीदतमंद अचनि था उन्हनि खे वेलकम कंदासीं ऐं पंहिंजे अक़ीदत सां ऐं प्यार सां जेके अचनि था उहे पंहिंजो ख़ुशियूं भरे पंहिंजूं झोलियूं भरे वापसि वञनि जी माशाल्लाह सर मेले जी ख़ासि ॻाल्हि कहिड़ी हूंदी आहे आख़िर में इहो ज़रूरु चाहींदसि हिन खे ऐड कजो मेले जी ख़ासि ॻाल्हि इहा आहे त जेके मेलो अचनि था जेके अक़ीदतमंद अचनि था प्यार खणी था अचनि मोहबत खणी था अचनि ऐं उन सां गॾु हू पंहिंजो कुझु मनताऊं खणी ईंदा आहिनि उहे मनताऊं खणी जेको आहे सो मां चवंदुसि त उहे जेके मनताऊं खणी था अचनि उहे खणी करे हुननि जूं पूरियूं थियनि ऐं हू वञनि ख़ुशीअ सां वञनि ऐं उते जेके बि मेले जो आख़िरी रस्मूं हलनि थियूं पियूं या शुरू थी आहे त
त मां ख़ासि करे एडमिनिस्ट्रेशन खे गुज़ारिश कंदुसि त जेके बि ज़ाइरन अचनि था उन्हनि खे महिरबानी करे सुठे नमूने सां पेश अचनि ऐं जेके उतां जी एडमिनिस्ट्रेशन सां गॾु ॿिया जेके लोकल माण्हू आहिनि उहे बि जेके असांजा महिमान अचनि था परे परे खां उन्हनि खे बि वेलकम करे उनखे पंहिंजे जीअं में जायूं रखी करे हुननि खे प्यारु ॾेई करे वापसि जीअं वञनि त असांजे लाइ सुठो हिकिड़ो खणी वञनि मैसेज। हिकिड़ी रिवायत आहे उहा ई कंटिन्यू रहंदी यकीनन। तमामु सुठो तव्हांजो मैसेज मौक़े जी मुनासिबत सां तमामु सुठो लॻो। सर तव्हां अॼु आयो, अॼु तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं ॾाढो ज़रूरी बि हुयो छो त मेलो स्टार्ट थियणु वञे पियो ऐं उहे जेको आहे सो अॼु राति माना सिज लथे खां पोइ ई चादर ऐं उहे सभु रस्मूं थींदियूं त तमामु सुठो थियो जो मेले जो अॼु जे प्रोग्राम में ज़िक्र थियो। इंतिहाई मां शुक्रगुज़ार आहियां तव्हां असांखे टाइम ॾिनो, तव्हांजी मौजूदगी में हिकिड़ो सुठो प्रोग्राम पंहिंजे तमामु नाज़रीन ताईं पहुचाए सघियासीं। यस अफ़सर तव्हां खां असां मैसेज वठंदासीं। अफ़सर उस्मान जो आख़िर में छा मैसेज आहे, अची करे कीअं लॻो? मूंखे तमामु बहितरु लॻो मेहरान टीवी जो ऐं सुबुह मेहरान में अची करे मूं ॾाढो सुठो फील कयो ऐं इनशाला मूं नौजवान खे पैगाम ॾींदुसि त हू अचनि ऐं जेको आहे समाज में पंहिंजो किरदारु अदा कनि छो जो हीअ असीं नौजवान ई असीं मुस्तक़बिल जो जेको अलमिनियो आहियूं असीं नौजवान मुस्तक़बिल खे अॻिते वधाईंदासीं ऐं अॻिलो दौरु जेको आहे उहो असांजो न्यू जनरेशन जंहिंखे जनरेशन ज़ी चइबो आहे। ऐं लतीफ़ जो आख़िरी शेर आहे त कवल पाड़ू पाताल में कवल पाड़ू पाताल में भौर भरे आकाश कवल पड़ू पाताल में भौर भरे आकाश ॿिन्ही संदी ॻाल्हिड़ी राज़ कांधी रात तंहिं इश्क खे शाबाश जंहिं मोहबती मेड़िया अॼु जे इश्क खे आउं शाबाश ॾींदुसि जीअं लतीफ़ जे शेर सां त मोहबती मेड़िया। ज़बरदस्त, थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। तव्हां असांखे टाइम ॾिनो, ॾाढो सुठो लॻो। नाज़रीन मूंखे ॾींदव इजाज़त ऐं मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदव, मुंहिंजे ॿिन्हिनि आयल मुआज़िज़ महिमाननि खे इजाज़त ॾींदव ऐं लतीफ़ सरकार खां पोइ जॾहिं असां ॻाल्हि कंदा आहियूं त लाल शहबाज़ कलंदर जी ॻाल्हि कंदा आहियूं ऐं हर स्टेज हिकिड़ी पंहिंजी माना रखंदो आहे, हिकिड़ो पंहिंजो मयार रखंदो आहे ऐं अक़ीदतमंदनि जे लाइ यकीनन उहा जेका धरती आहे उन सां हिकिड़ी जेका कनेक्टिविटी रहे थी, उहा मुहबत रहे थी, उहा पंहिंजी पीक ते रहे थी ऐं यकीनन तव्हां जे करे वञणु चाहींदा हूंदो, तव्हांजूं सभु तयारियूं मुकमल हूंदियूं, तव्हांजे लाइ बेस्ट विशिस। नाज़रीन पूरे प्रोग्राम सां साथ मौजूदु रहियो टपाल मेज़बान जो ऐं तव्हां पंहिंजे पसंदीदा गेम शो जे होस्ट ज़ैब चांडियो ऐं राजा मेमण खे ॾिसी सघो था टपाल मेज़बान जश्न जमालो गेम शो में। टपाल मेज़बान जश्न जमालो शो में तव्हांजा पंहिंजा पसंदीदा सिंधी सिंगर्स ऐं टिकटॉकर्स बि शामिलु हूंदा। सिंध जी पहिरियों नंबर चाहे टपाल मेज़बान। मूंखे ॾींदव इजाज़त, पंहिंजी दुआनि में भरपूर रखंदव यादि। अल्लाह निगहबान।